अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम आऊं आहियां इंजीनियर शफ़ीमंद लाखो। अल्हम्दुलिल्लाह असां हाणे 22-23 सिपारे ते पहुची आहियूं क़ुर पाक जे ते। ऐं अॼु असां वटि पहिरियों टॉपिक या जेका पहिरीं सूरत आहे सूरह यासीन, तमामु अहम आहे। इंशा अल्लाह ताला जेकॾहिं तव्हां इन ते ध्यानु ॾींदव त तव्हांखे जेके फ़ाइदा थींदा उन्हनि जो मां थोरो ज़िक्र कयां थो। नहमदू व नुसली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इमाम सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, इन कुल शैइन कल्बन, चए थो का बि दुनिया जी शइ जो हिकिड़ो कल्ब हूंदो आहे, दिलि हूंदी आहे। व कल्बुल क़ुरान यासीन, हिन क़ुर जी जेका दिलि आहे सूरह यासीन आहे। चए थो इन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। फमन कर यासीन फ़ी नहार क़बल ऐं युमसी, चए थो जेकॾहिं ॾींहं जो पढ़ंदव राति खां अॻु में त कान फ़ी नहार मिनल महफ़ूज़ीन वर मरज़ूकीन, त सॼे ॾींहुं तव्हांजी अलाह हिफ़ाज़त कंदो, तव्हांखे रिज़्क़ ॾींदो। हता युमसी, जेसिताईं राति न थींदी। मन करा फ़ी लैल, जेको राति जो पढ़ंदो क़बिल अन यनाम, निंड खां अॻु में, सुम्हण खां अॻु में। कुल बि अल्फ़ मलकिन यहफ़िज़ूनहू मिन कुल शैतान रजीम व मिन कुल आफ़त। अल्लाह ताला 1000 फ़रिश्ता ड्यूटी लॻाए थो तव्हांजे मथां, तव्हां जॾहिं सुम्हंदव तव्हांजे घर जी हिफ़ाज़त कंदा, ऐं जेको सो शैतान जिन्ननि खां ऐं सभिनी आफ़तुनि खां, फरमायो इमाम सादिक। उन खां पोइ अचे थो त कल्बुल क़ुरान यासीन, वरी अचे थो फ़ज़ल सूरतुल यासीन व इसरारहा, इन जी फ़ज़ीलत ऐं जा राज़। सूरत यासीन ले क़ज़ाए हाजा, इहा अल्लाह ताला खां दुआ घुरण जे लाइ, पंहिंजी कंहिं तकलीफ़ दूर करण लाइ पढ़बी आहे। भई तयसीरुल उमूर, ऐं चाहियो था त मुल्क में जेके तव्हांजा मसइलनि में आसानी थिए। व ज़ियादतुल रिज़्क़, ऐं चाहियो था त रिज़्क़ वधे। अंसहकुम बि शिदत महरफ़त आहे, त तव्हांखे चए थो, मां चवां थो त इनखे चङी तरह सम्झी पढ़ो। हे को अंतर मंतर जो किताब न आहे, हिन जी जेका बि फ़ज़ीलत आहे उहा हिन जे माना में आहे। त जॾहिं तव्हां यासीन पढ़ंदव, माना कंदव, जेके तव्हांजे दिलि में ईमान जो ज़ख़ीरो पैदा थो थिए न, उहो ईमान में उहा अहिड़ी एनर्जी, तव्हांजी बैटरी चार्ज थी वञे, अलाह सां तव्हांजो कनेक्शन उन ईमान एॾो करे थो छॾे, सभु कम थियनि था। ॿी जाइ ते अचे थो त मन कराहा जा इल्ला शब, जेकॾहिं रिज़्क़ जी तंगी आहे, बुखायल आहे, पर जेकॾहिं हिनखे सम्झी पढ़ंदो ऐं ईमान पंहिंजो वधाईंदो यासीन मां, त अलाह हुनजो रोज़ी जो बंदोबस्तु कंदो। मन कराह ज़मन इला अरवी, जेकॾहिं उञायल आहे, उनजी का तकलीफ़ अथसि, त अलाह हुनखे उञ दूर कंदो। मन कराह आरी, जेकॾहिं ग़रीब आहे, कपिड़ा कोन अथसि, इला कसा, त उनखे हिन जे भरे अलाह ताला रिज़्क़ ॾींदो जो पंहिंजा कपिड़ा पाए। मन कराह आज़िम इला तज़वज, जेकॾहिं को छड़ो आहे या का औरत आहे जंहिंजी शादी नथी थिए, न्याणे जी नथी थिए, इनखे जेकॾहिं माना सां पढ़ंदा, सम्झी पढ़ंदा ऐं पंहिंजे ईमान खे वधाइनि। शर्त इहो आहे त जॾहिं तव्हां यासीन पढ़ो त तव्हांजो ईमान वधणु खपे, ऐं अलाह जो शुकुरु कयो त अलाह सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, त उनजी शादी थी वेंदी। मन कराह ख़ाइफ़ुनि, ऐं जेकॾहिं कंहिंखे ख़ौफ़ आहे, इला अमन, त तव्हांखे अमुन मिली वेंदो, तव्हां ते माण्हुनि जा हमला आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, इहो आहे। हाणे बिस्मिल्लाह कयूं, हाणे अचो पंहिंजे ईमान खे वधाइणो आहे। तंहिंजे करे हीउ जेको आहे सो हिन खे यासीन खे मां साइंटिफिकली ऐं इन खे पूरे हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट में तव्हांजे आॾो अॼु इंशा अल्लाह ताला मां पेश कंदुसि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरानिल हकीम। चए थो हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे, इहो तव्हांजे सॼे दर्दनि जी दवा आहे। हकीम जी माना त आहे हिकमत वारो, पर हिते हकीम आम बि आहे। त हीउ तव्हांजा इहे जेके ॾुख सुख जेके मूं तव्हांखे ॾसिया, कहिड़ा कहिड़ा ॾसिया मां, बुख, उञ, गुरबत, शादीअ जो न थियणु, ऐं तव्हांजे ख़ौफ़ खे इहा ख़तमु थी करे। तंहिंजे करे इन यासीन क़ुर जी दिलि आहे, ऐं क़ुरानिल हकीम माना क़ुर हकीम आहे। इन कल मिनल मुरसलीन, बेशक अल्लाह ताला फरमाए थो, सर्टिफिकेट चए त मुंहिंजा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां यकीनन अल्लाह जे रसूलनि मां आहियो, अला सिरात मुस्तक़ीम, ऐं तव्हां सिधे। हाणे ॾिसो, मां हिन सां तर्जुमो हलायां थो उर्दू में। मां उर्दू भावरों को मैं बता रहा हूँ कि आप भी इस यासीन पर गौर करें। मैं एक्सप्लेन तो सिंधी में कर रहा हूँ, लेकिन इसके साथ हर आयत के साथ मैंने उर्दू में तर्जमा दिया हुआ है, जो आप पढ़ें तो इंशाल्लाह तर्जमा भी पढ़ेंगे और जो मैं बता रहा हूँ दोनों को मिक्स करोगे तो आपको बात समझ में आ जाएगी। क्योंकि आजकल
तकरीबन सारे उर्दू स्पीकिंग सिंधी समझ लेते हैं। आगे चलते हैं। तंज़ील अल अज़ीज़ रहीम, और ही क़ुरान पाक नाज़िल कयो आहे उहो जेको सॼे काइनात ते ग़ालिब आहे, पर इन लाइ नाज़िल कयो अथसि जो रहीम आहे त मुंहिंजा ॿान्हा हिन खे सम्झी ऐं मूं मां फ़ाइदा वठनि। कंहिंजे लाइ आयो आहे? लितुनज़िर क़ौमन मा उनज़िर आबाहुम फहुम गाफ़िलून, ऐं इहे उन्हनि खे ख़बरदार करण आहे जेके तव्हांजा वॾनि ताईं क़ुर कोन पहुता, जेके बि हुआ ऐं मरी चुका। तंहिंजे करे इन्हनि खे ख़बरदार कयो थो वञे त जिन खे पहिरीं ख़बरदार न कयो। लक़द हक़ल क़ौल अला अक्सरिहिम फहम ला युमिनून, लेकिन अल्लाह फरमाए थो त अल्लाह साईं चए थो मूंखे ख़बर आहे त अक्सर माण्हू हिन यासीन खे ॿुधंदा ई कोन, या जे पढ़ंदा त उन खे सम्झंदा कोन, या त क़ुर जे वेझो ई न ईंदा। त इहे 80% 90% माण्हुनि खे टके जो फ़ाइदो कोन थींदो हिन क़ुर मां। छाजे लाइ? त जॾहिं ही क़ुर ॾे तवजह नथा ॾियनि, इहो मालूम नथा कनि त असां सां अलाह छा थो ॻाल्हाए, त माना इन जो मिसाल ईअं आहे जीअं रब चए थो इन्ना जअलना फ़ी अयनाकिन अग़लालन, त इन जे ॻीचीअ में मां हिन हिकिड़ो इनविज़िबल हिकिड़ो पटो विधो आहे। फ़हिय इलल अज़कान फ़कुम, त कंधु हिन मथे थी वियो हेतिरो। हाणे जे कंधु हुनजो मथे थी वियो त हेठि पढ़ी कोन सघंदा। अलाह चए थो पोइ मां इन्हनि सां इहा कई आहे जंहिंजी नियत ई न आहे क़ुर खे सम्झी पढ़ण जो, तंहिंजे करे अक्सर जी ॻाल्हि थो करे। ऐं अलाह ताला क़ुर में बार बार चयो आहे त अक्सरियत गुमराह हुआ, अक्सरियत गुमराह, उहो माइनॉरिटी आहे जेका हक़ ते आहे। असां वटि जेके फ़िरके वारे त ठग वेठा आहिनि, इहे वरी चवंदा असां वटि असां देखो हमारे फ़िरके में इतने लाखों अरब करोड़ों लोग हैं, माना हम हक़ पे हैं। कूड़ो था आणनि। क़ुर छा थो चए त अलाह थो फरमाए त अक्सरियत इन खे अक्सर फहम ला युमिनून। अचो क़ुर में तव्हांखे अॻु में बि ॾसी क़ुर में अचे थो अक्सर नास ला यालमून, माना अक्सरियत माण्हू हिन खे सम्झी पढ़नि ई कोन था, इल्मु कोन्हनि। 24 दफ़ा आयो आहे क़ुर में आयत इहा, 24 दफ़ा। अक्सर नास ला यक़िलून, अक्सर माण्हू अकुली इस्तेमालु कोन था कनि। हूअं साइंटिस्ट आहिनि, डॉक्टर आहिनि, PhD आहिनि, पर कॾहिं इन्हनि खोले क़ुर खे सम्झी पढ़ियो आहे त अलाह छा थो चवे त इहे चए थो बेअकुल आहिनि। यानी बेअकुल जो यानी मां छा तव्हांखे सम्झां त यानी नंढियुनि ॻाल्हियुनि ते जेके अहम कोन्हनि, जेके हिन दुनिया में मरण खां पोइ छॾे हलिया वेंदा, उन्हनि ते ज़ोर ॾियो वेठा आहिनि। ऐं उहा शइ जेका हिननि खे आख़िरत ताईं खणी ऐं उनजे अंजाम ते पहुचाईंदी, इन जी हिननि खे परवाह ई कान्हे का। हाणे हिकिड़ो माण्हू प्लेटफार्म ते वेठो आहे, हाणे प्लेट ते कॾहिं छोला थो खाए, कॾहिं सीरो थो खाए, कॾहिं मखियूं थो तड़े, ऐं वञिणो अथसि मिसाल तौरु लाहौर, रेल पे थी अचे, चढ़ो ई कोन थो, ॿी रेल चढ़ो ई कोन थो, त हीअ बि ईअं ई आहे। हीअ आख़िरत जी रेल गाॾी आहे, हिन खे चढ़ंदो, हिन खे सम्झंदो, बाक़ी हाणे वेठा प्लेटफार्म ते मखियूं उॾायो ऐं छोला खाओ कयो, गाॾियूं सभु छॾे था ॾियो। त इहो थो अलाह साईं फरमाए त अक्सर नास ला यकुरून, अकुली कोन्हनि को त कहिड़ी शइ अहम आहे। वरी चए थो अक्सर नास ला यशकुरून, वरी बि 5 दफ़ा क़ुर में चए थो त अलाह साईं फरमाए थो त हीअ शयूं मुंहिंजूं खाइनि था, कॾहिं ईअं कोन था चवंदा थैंक यू अलाह साईं, शुकुर अल्हम्दुलिल्लाह, मां तुंहिंजो पाणी पीतो आहे, अलाह साईं मां तुंहिंजी हलवो खाधो आहे, अलाह साईं मां तुंहिंजा अंब खाधा आहिनि, चलो शुक्र ई कोन था कनि। फ़आरज़ अक्सरहुम फ़हुम ला यसमऊन, ऐं अक्सरियत हिन क़ुर खां टहे थी ऐं वरी ॿुधनि बि कोन था। 2 दफ़ा आयो आहे ला युमिनून वमा कान अक्सरुहुम मुमिनीन, हिन ते ईमान आणनि ई कोन था, माना ही चवनि था त आहे किताब क़ुर पियो आहे, कॾहिं कॾहिं पढ़ंदासीं, मरी वेंदो त जनाज़े मथां पढ़ंदासीं, या वरी क़ब्रिस्तान वञी ॾाॾे ऐं बाबे जे मथां पढ़ंदासीं। हालांकि गुनाह जो कमु आहे क़ुर शरीफ़ क़ब्रिस्तान में वञी पढ़ण जो, छाकाणि त क़ुर पाक आयो आहे ज़िंदा माण्हुनि जे लाइ, त उन्हनि खे सम्झाइजे। मरी विया त उनजो रिकॉर्ड बंदि थियो, हाणे उहो क़ुर ॿुधी छा कंदा। ऐं उन खां पोइ अचे थो 2 दफ़ा, इहो 12 दफ़ा आयो आहे अक्सर मुशरिकीन अक्सर फासिकून, क़ुर में अचे थो। हाणे जो रीज़न छा आहे? रीज़न क़ुर सूरह यासीन पाण थी सूरह फुरक़ान में चए थो अम तहसब, चए थो तव्हां सम्झो था अन अक्सरहुम यसमऊन, त अक्सरियत हिन क़ुर खे ॿुधे थी तवजह सां, ओ यक़िलून, या ॿुधी वरी इनखे सम्झण जी कोशिशि करे थी अकुल सां। त अलाह क़ुर में छा थो चवे? मिसाल तौरु मां हिकिड़ो विचां क़ुर जी आयत खोलियां थो, उलाइक युज़ऊन अल गुरफ़त बिमा सबरू व युलक़ून फ़िया तहियतूं सलामा, माना इहे माण्हू जेके साबित क़दम रहिया, उन्हनि खे अलाह ताला उन जे बदिले में जन्नत में बुलंद जाइ ॾींदो, ऐं जेको सो उन्हनि जी उते इज़त कई वेंदी। कंहिंजी? जेके पास थी जन्नत में था वञनि, पर केरु ॿुधंदो हुयो, केरु सम्झंदो? वधि में वधि जेको अरबी पढ़ंदा, उलाइक युज़ऊन अल गुरफ़त बिमा सबरू युलक़ून फ़िया तहियतूं सलामा, बसि इहो पढ़ी वेंदा, पर इहा न पुछंदा त चवे छा थो। इहो आहे त चए थो त अक्सरियत सम्झो था त पहिरीं त क़ुर ॿुधे थी, जे ॿुधे थी त सम्झे थी। जेकॾहिं इहे ॿई तव्हां नथा कयो, सम्झी ॿुधणु
या सम्झी पढ़णु। हाणे सम्झी ॿुधणु कीअं थींदो? हिकिड़ो माण्हू आहे रिढूं थो चाढ़े, मेहूं थो चाढ़े, कॾहिं यूनिवर्सिटीअ में छा पर प्राइमरी बि कोन पढ़ियो आहे, त पोइ उहो ॿुधी सम्झंदो, ॿिए खे चवंदो बाबा अचो, अमां हेॾे आहे, बाबा हेॾे आहे, पुट हेॾे आहे, हाणे तूं अरबीअ खे छॾ, तूं रुॻो मूंखे ॾस त अलाह छा थो चए। पोइ चए थो त जेको आहे सो अलाह साईं फरमाए थो त जॾहिं उन्हनि चयो त न ड्रिज, बेशक असीं तोखे इल्म वारे पुट जी ख़ुशख़बरी ॾियूं था, इब्राहिम अलैहिस्सलाम खे। इब्राहिम चयो त छा अवी मूंखे हिन हूंदे बि ख़ुशख़बरी ॾियो था जो मूंखे पीर सनी सफ़ा झूर पोढ़ो थी वियो आहे, पोइ छाजी ख़ुशख़बरी मूंखे ॾियो था? उन्हनि चयो त असां तोखे सची ख़ुशख़बरी ॾिनी, पोइ ना उमेदनि मां न थी। उहो जेको छोकिरी हिनखे पढ़ी ॿुधाईंदी चवंदो वाक़ई यार इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे आया, उहो चए थो मां झूर पोढ़ो थी वियो, हाणे मूंखे औलाद कीअं थींदो? त फ़रिश्तनि चयोसि न न तोखे औलाद थींदो, छो त अलाह जो हुकुम कयो आहे। त चए थो त ॿुधी ऐं सम्झणु इहो आहे तरीक़ो, ऐं वरी पढ़ी सम्झणु पढ़ियल कढ़ियल आहे। पर जेकॾहिं तव्हां चयो था त अलाह थो चए अम तहसबु अन अक्सरहुम यसमऊन, अक्सरत माण्हू कमु कोन था कनि, पोइ इहे केरु आहिनि? इन्हनि खे छा नालो ॾियूं? प्रोफेसर चऊं, साइंटिस्ट चऊं, वॾेरा चऊं, MPA MNA चऊं? ॾिसो अलाह छा थो चए, चए थो इहे केरु आहिनि? इन हुम इल्ला कल अनाम, इहे इंसान न आहिनि, इहे जानवर आहिनि। बल हुम अज़ल सबीदा, इहे जानवरनि खां बि किरियल तबिको आहे माण्हुनि जो जेको अलाह जी ॻाल्हि ॿुधे ई कोन थो ऐं ॿियो सभु कुझु पियो थो करे। ऐं उहे आहिनि जिन खे इन्हनि ठगनि इंसान मां जानवर करे ॻिचीअ में पटो विझी ऐं पंहिंजे जेको सो पीरी मुरीदीअ में या कंहिं फ़िरके में वठी आया आहिनि। हाणे हिननि खे चवनि था ओ इंसान जानवरो, साईं जेको आहे सो तव्हांखे जन्नत में वठी वेंदो, चीचे रुॻो पकड़ियो साईं जे, रुॻो ॾोकड़ जो हिते त साईं पेजारो वठे, ऐं तव्हांखे हिसाब किताब बि करणु कोन ॾींदो। पोइ असां पुछंदासीं साईं खां, साईं पोइ जे हिसाब किताब न थींदो त माना गेटुनि मां त कोन लॻंदा जन्नत जे, पोइ छा भित टिपाईंदव? ॻाल्हि आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असां क़ुर खे छॾे ॾिनो। अॻिते रब साईं फरमाए थो यासीन में, लक़द हक़ल क़ौल अला अक्सरहिम फहम ला युमिनून, ऐं जेके आहिनि से अक्सरतनि ते अलाह थो चए इहो फ़ैसिलो अज़ाब जो मुस्तहिक़ थी चुको आहे त ईमान कोन था आणनि। छा आहे? छाजे करे? इना जअलना फी आनाकिम अगलालन फ़हियल इलल अज़कान फ़मुकमहून, माना जो कंध में अहिड़ो गठु विधो तुंहिंजो मुंडी थी वियो मथे, हाणे हेठि त पढ़ी बि कोन सघंदो। वजअलना मिन बैन ऐदीहिम सदऊं, अॻियां बि भित हई अथऊं, व मिन ख़ल्फिहिम सदन, पोयां बि भित, फ़अग़शयनाहुम, पोइ मथां वरी ढकु ॾेई छॾियो अथऊं, फ़हम ला युबसिरून, जो ॾिसी बि कोन था सघनि। त हक़ीक़त इहे उहे आहिनि जेके फ़िरक़नि में फाथल आहिनि। उहे हुनखे अॻियां भित हई अथनि, पोयां चवंदा फलाणी मस्जिद में निमाज़ न पढ़िजो, इन तबिके जी मस्जिद जे इमाम जे पोयां निमाज़ तव्हांजी कान थींदी। काबतला शरीफ़ ऐं मदीने जे इमाम जे पोयां निमाज़ न पढ़िजो, तव्हांजी निमाज़ कान थींदी। इहे आहिनि जेके इन्हनि खे ढकु ॾेई ऐं पंहिंजा मुरीद करे वेठा आहिनि या फ़िरके में वेठा आहिनि त जीअं इहे तबाह थियनि। अलाह फरमाए थो त जेसिताईं इन जा इहे ढक न लहंदा, जेसिताईं इहे भितियूं टोड़े ॿाहिरि न निकिरंदा ऐं अलाह जे क़ुर ते रसूल जे सुनत ते न ईंदा, वसवाउन अलैहिम, अलाह चए थो ॻाल्हि साॻी आहे। अंज़र तुम, चाहे हिननि खे केॾो बि ड्रेॼारियो, अम लम तुंज़िरुम, या न ड्रेॼारियो, ला युमिनून, साॻी ॻाल्हि आहे, ईमान ई कोन आणींदा। असां त ड्रेॼाण इहो चवंदासीं न क़ुर खे सम्झी पढ़ो, पंहिंजी सिंधीअ में पढ़ो, जे अरबी अचेव थी त नूर अला नूर अरबीअ में पढ़ो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो इन्नमा तुंज़िर, ख़बरदार त उन खे करे सघिजे थो मन इत्तबअ ज़िक्र, जो हिन क़ुर खे पढ़ी इन जो इतबा करे, सम्झी पढ़े, माना करे पढ़े, ईमान वधाए। पोइ इन जे रिज़ल्ट छा थींदो क़ुर पढ़ण खां? व ख़शिय रहमान बिल ग़ैब, पोइ अलाह खां, पंहिंजे रहमान खां ग़ैब में डिॼणु शुरू कंदो, अलाह साईं वाक़ई तुंहिंजी वॾी कुदरत आहे, अलाह साईं जहान ठाहियो आहे, वाक़ई तूं सचो आहीं, तूं मौजूदु आहीं, तूं अलाह जा प्यारा रसूल मोकिलिया आहिनि, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो थी, उन में असांखे ॾेॼारियो आहे। पोइ चए थो जेकॾहिं तव्हांजे दिलि में इहो ख़ौफ़ पैदा थिए हिन क़ुर जे तालीम ऐं नबी साईं जी सुनत खां पोइ, फ़बशिरहू, पोइ इन्हीअ खे मुबारक ॾियो। अदा तव्हांखे मुबारक आहे। कहिड़ी मुबारक? बि मग़फ़िरतनि, जो अलाह तव्हांजा पोयां गुनाह माफ़ कंदो, व अजरन करीम, ऐं तव्हांखे तमामु वॾो अजुर ॾींदो जॾहिं आख़िरत में तव्हां वेंदव। अलाह फरमाए थो, हे सूरह यासीन आयत नंबर 12, इन्ना नहुन नुहियल मौता, चओ थो लाज़मन 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 असां जेके मरी विया आहिनि उन्हनि खे ज़िंदा कंदासीं। कीअं ज़िंदा कंदो? हे जेको क़बर में इंसानु वञे थो या हिंदू साड़े था छॾनि, त क़बर में बि हॾा ॻरी था वञनि, कुझु कोन थो बचे, सवाइ हिकिड़े अजबुल ज़नब,
हिकिड़ो नंढिड़ो हॾीअ जी ज़रड़ी आहे सभा मालिक्यूल, उहा तबाह नथी थिए, चाहे साड़े बि छॾनि था न खाक में, उन में मौजूदु आहे। उहो आहे सॼो कोड असांजो पियल जंहिंमां असांजो जिस्म ठहे थो। लेकिन उहो जेको अजबुल ज़नब आहे, उन में उनजो फेज़ 1 आहे त असां जेके 5, 5.5, 6 फुटनि जा ठहूं था। हाणे वरी उनजो जेको सॉफ्टवेयर आहे उन में वरी फेज़ 2 आहे, त हाणे जॾहिं जिस्म ठहंदो त 180 फुट 200 फुट जो ठहंदो, जेको ॾाढे आदम अलैहिस्सलाम जो असुलु जिस्म हो। त अलाह चए थो पोइ मां इन्हीअ मां तव्हांखे वरी ज़िंदा कंदुसि, उहा नक़्तुब मां क़दमूं आसारम, बाक़ी तव्हां जेके कम करे विया हो उहे बि असां लिखिया आहिनि, पर जेके तव्हां हिन दुनिया में अहिड़ा कम छॾे विया जंहिंजो नुक़सानु या फ़ाइदो तव्हांजे मरण खां पोइ बि कंटिन्यू रहे थो, उहो बि असां वठंदासीं। याने उहा नक़्तू मां क़दमूं, जेके तव्हां कम करे मोकिलिया आहिनि, नेक या बद, व आसारम, या जेके पोइ ते छॾे आयो जंहिंजो तव्हांजे मरण खां पोइ बि फ़ाइदो थो थिए अवाम खे या नुक़सानु थिए थो। व कुल शइ अहसैनाहु फी इमामिन मुबीन, चए थो हर डेटा तव्हांजी, अलाह चए थो मां हिकिड़े वॾे इमामन मुबीन, माना हिकिड़े, माना सम्झो त कंप्यूटर अथसि वॾो को, उन में चए थो सॼी मां प्रिज़र्व कई आहे, ज़री 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 उते लिखियलु आहे। रसूल सलम फरमायो त कहिड़ा कम आहिनि जेके पोइ ते छॾे था वञनि जंहिंजो नफ़ो नुक़सानु माण्हुनि खे थींदो, त पाण सलाहु सलम फरमाए थो, सही मुस्लिम हदीस शरीफ़ आहे। हा, त जॾहिं इंसानु, अच्छा मां हदीस तव्हांखे ब्रेक खां पोइ ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सूरह यासीन जी असां आयत नंबर 12 ते पहुता आहियूं, जंहिंमें मूं तव्हांखे हींअर ब्रेक खां अॻु में ॿुधायो त अलाह फरमाए थो त जेके बि तव्हां अमल कया आहिनि से अलाह जे रिकॉर्ड में अची था वञनि, ऐं वरी तव्हांजे मरण खां पोइ जेके के अहिड़ा तव्हां अमल छॾे विया हो जंहिंजे करे नफ़ो ऐं नुक़सानु थिए थो माण्हुनि खे, त उहो वरी हिकिड़े ॿिए रजिस्टर में तव्हांजी एंट्री थिए थी। ऐं जेकॾहिं तव्हां अहिड़ा बुरा कम करे विया हो, माण्हुनि खे बुरायूं सेखारे विया हो, को बुछड़ो हिकिड़ो को रस्म ईजाद करे विया हो, पोइ जेसि ताईं इन ते माण्हू हलंदा तव्हांजे गुनाहनि में इज़ाफ़ो थींदो। पर जेको नेक कमु करे विया हो, को सुठो किताबु लिखी विया हो, को ग़रीबनि जो थर में खूह ठाहे विया हो, कंहिंजी मदद करे विया हो, कंहिं यतीम ॿार खे पढ़ायो अथव, त जेसि ताईं उहे उन्हनि जा फ़ाइदा उन्हनि खे मिलंदा तव्हांजे ईंदो। ऐं इहे सभु अलाह फरमाए थो व कुल शइ अहसैनाहु फी इमामिन मुबीन, सभु अलाह वटि रिकॉर्ड थियल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सही मुस्लिम में, इज़ा मातल इंसान, जॾहिं इंसानु मरी वञे थो, इनकत अनहु अमलहू, त उनजो सॼो रिकॉर्ड सील थी थो वञे। पर जेके तव्हां पोइ ते कम, उन 3 कम उहे रिकॉग्नाइज़ अलाह साईं करे थो, त उहे हिकिड़े सप्लीमेंट्री रजिस्टर में उनजी एंट्री थींदी, सुठी, निगेटिव या पॉज़िटिव। त चए थो इल्ला मन सदक़तन जारियतन, को अहिड़ो नेक कमु कयो थो, सदको करे आहे जेको हले पिए थो, नलको कंहिंखे खणाए ॾिनव, यतीम खे पढ़ाए वियो, कंहिंजी बीमारी दूरि करायव, त जेसि ताईं उहे माण्हू जेरा आहिनि या उहो तव्हांजो नलको हले थो या तव्हांजो खूह हले थो या तव्हांजी मस्जिद हले थी, त अलाह तव्हांखे सवाबु ॾींदो। ऐं इल्मिन युंतफ़ बिही, या अहिड़ो इल्मु जंहिंमां इंसान खे फ़ाइदो पवे थो, मिसाल किताबु लिखी वियो, को दर्स करे वियो, का तर्जुमो करे वियो, या अहिड़ो को बिदअती किताबु लिखी वियो, को माण्हुनि खे शिरक में मुब्तला करण जहिड़ा कूड़ा दलील ॾेई वियो, इहे ॿई तव्हांखे ओसि ताईं तव्हांजे अकाउंट में एंट्री थींदी जेसि ताईं उहे किताब तबाह नथा थियनि या ख़तमु। ऐं वलदिन साले यदौल, या तव्हांजो नेक औलाद या नेक माइट या नेक धीउ जेके तुंहिंजे लाइ मरण खां पोइ दुआऊं घुरे थी तुंहिंजे लाइ, ऐं इहा दुआ घुरण लाइ क़बर ते वञण जी ज़रूरत कान्हे, अलाह हर जाइ ते मौजूदु आहे, हितां ई खणंदे त उहो तव्हांजे पीउ जे अकाउंट। लेकिन इहो जेको आहे न, इहे अमल नेक अमल, इहे ॿिए रजिस्टर में था अचनि, जो मां सबूत ॾियां थो। साॻे नमूने सां हाणे जो ॿुधो सबूत छा थो फरमाए, सुनन इब्न माजा में रसूल फरमायो, इन रजुल लतुर्फ़ दर्जतो फिल जन्नत, जॾहिं जन्नत में पोज़ीशन वठणु वेंदो त हुन वटि अॻु ई पोज़ीशन जो डॉक्यूमेंट त हूंदो, जॾहिं अंदरि वेंदो त फ़रिश्ता ॾिसी चवंदा न साईं हाणे हे मटायूं था, वरी ॿियो डॉक्यूमेंट ॾींदव त चवंदो त लतुर्फ़ दर्जतो फिल जन्नत, ॾिसंदो त हे त मुंहिंजो दर्जो वधी वियो जन्नत में, माना मूंखे वधीक फैसिलिटी मिलियूं। भई यकूल अन्ना ली हाज़ा, चवंदो साईं फ़रिश्ता साहिब हे कीअं चेंज आई आहे, हे कीअं शइ वधी आहे, भई युकाल बि इस्तिग़फ़ार वलदिक लक, त तुंहिंजे पोयां तुंहिंजे औलाद, तुंहिंजे धीअनि, तुंहिंजे माइटनि, तुंहिंजे मिटनि या जिन माण्हुनि खे तूं सुठो फ़ाइदो ॾिए उन्हनि तो लाइ दुआऊं पे घुरियूं, तॾहिं इहो तुंहिंजो दर्जो वधियो आहे।
साॻे नमूने सां इहो जहनम में बि थींदो त जहनम में हिनखे मिलंदो हे तोखे अज़ाब थियनि था, जॾहिं वेंदो त फ़रिश्ता चवनि न बाबा हे अज़ाब तुंहिंजा वधिया आहिनि छो त तो हे कम करे ऐं इहो सप्लीमेंट्री रजिस्टर में हे तुंहिंजा अज़ाब ॿिया बि आहिनि। हाणे अॻिते हलूं था सूरह यासीन जी आयत नंबर 13 ते वज़रिब लहुम मसलन अज़हाबल करियत। अलाह चए थो त असीं नबी करीम साहिबु इन हिकिड़ो हिनखे इहो किसो ॿुधाए हिकिड़े इलाइक़े जे माण्हुनि जो। इज़ जा हल मुरसलूं इन्हनि ॾे असां रसूल मोकिलिया। उहे छा कंदा हुआ जो अलाह जे वलियुनि जूं उन्हनि वटि क़बरूं कोन हुयूं हिंदुनि वारा, अलाह जे वलियुनि जूं उन्हनि जे शिकिल जूं मूर्तियूं लॻाए वेठा हुआ ऐं चवंदा हुआ त अलाह जा पोतल बाना न वाक़ई हूंदा, माना उहे जेके बुज़ुर्ग जंहिंजा हिननि मूर्तियूं लॻाइनि पंहिंजे ज़माने में वाक़ई वली उला हूंदा, पर हाणे उन्हनि त कोन हिननि खे चयो त तव्हां मरूं त असांखां मोलनि खां पिया घुरिजो, बहरहाल लॻाए वेठा त इन ॾे अलाह ताला रसूल मोकिलिया त हे तव्हां पंहिंजो वेस्ट टाइम ज़ाया थो कयो, मां रब आहियां, रिज़्क़ मां थो ॾियां, तव्हां मुंहिंजो शुकुरु कयो, मूंखां घुरो, हे तव्हां कहिड़े लूप लाइन ते लॻी विया हो, पोइ त तव्हांजी ज़िंदगी तबाह थींदी छो त पैदा मूं कयो आहे, रिज़्क़ मां ॾियां, तव्हां क्रेडिट ॿियनि खे था ॾियो, तंहिंजे करे पोइ त मां इन खे इहा शइ मां शिरक कोन छॾींदुसि। बहरहाल उन्हनि जे उहे रसूल विया त चए थो रब साईं त इज़ अरसलना इलैहि मुस्नैन, त पोइ असां हुन ॾे 2 रसूल मोकिले, यानी उर्दू भाउरो पढ़ रहे हो न अब तर्जुमे में, हमने उनकी तरफ 2 रसूल भेजे फ़क़ज़बूहु मां, पर अहिड़ा वॾा के बदमाश हुआ जो अचे घेरे विया रसूलनि जी ॻाल्हि ई न पिया ॿुधनि। तंहिं ते अलाह थो चए फ़अज़ज़ना बिसालतिन, वरी हुन जे सपोर्ट में ॿियो टियों रसूल मोकिलियोमान ऐं 3 गॾिजी हुननि खे वञी चवणु लॻा फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून, चई बाबा असां सभु जो सभु अलाह जा रसूल आहियूं, तव्हांखे सम्झाइण लाइ मोकिलिया अथऊं। तंहिं ते छा चवणु लॻा कालू मान तू मिला बशरुनि मिसलुना, चई हलो 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 तव्हां त असां जहिड़ा इंसान आहियो, ऐं शर्त अची त अलाह जो रसूल लाज़मन फ़रिश्तो हुजे ऐं नूर हुजे जो न खाए न पीए, तव्हां त सुबुह जो बि नाश्तो था कयो, मंझंदि जी मानी था कयो, तंहिंजे करे असां बशर खे रसूल मञींदासीं कोन। ऐं इहो शुरूअ खां इहा हिकिड़ी टोलो आहे निभागनि जो जेको शुरूअ खां इहा ॻाल्हि अॼु बि कंदा था अचनि। हाणे त रसूल अचिणो कोन्हे, तंहिंजे करे वरी चवंदा न न हीउ बशर हो ई कोन, हे नूर हो बसि, त चई असीं तव्हांखे न मञींदासीं। वमा अंज़ुर रहमान मिन शैइन, तव्हां कूड़ था हणो, रहमान अलाह ताला तव्हांखे का बि रिसालत कान ॾिनी आहे। इन अंतुम इला तक़ज़िबून, तव्हां असांखे कूड़ था हणो, माना असांजे हिननि पेतियुनि ते ऐं माल ते कब्ज़ो था करणु चाहियो, तव्हां चाहियो त तव्हां पीर थी वियो ऐं असांखे भॼायो हितां, त हितां हिन जेके असांजी जेके मज़ारूं आहिनि या मंदर आहिनि इन मां तव्हां खाओ, इहो हुननि जो शको हिननि खे। हाणे जेको चवे थो रब साईं त अक्सर ला युमिनून, यानी त हाणे हे जेको इहो बशरनि जो चकर आहे इहो शुरूअ खां हलंदो अचे थो। मिसाल तौरु जेको सो सूरह इब्राहिम में अचे थो त चयूं त कालू इन अंतुम इला बशरुनि मिसलुना, तव्हां बि असां जहिड़ा इंसान आहियो, बशर आहियो, तुरीदून तव्हां प्लानिंग करे आया हो, अंत सुदूना अमा कान याबुद आबाउना, असांखे रोकियो था त असां जेको इहो शिरक जो सिस्टम ऐं पेतियूं रखियूं आहिनि तव्हां असांखे इन्हनि खां रोकियो था, जॾहिं की अबनि ॾाढनि खां असां पीर आहियूं हितां जा। फातूना बि सुल्तान मुबीन, जेकॾहिं तव्हां सचा आहियो त पोइ जेको आहे सो तव्हां बशरन आहियो या छा आहियो, त या त साबित कयो त तव्हां नूर आहियो या असांखे को मौज़ो ॾेखारियो। वरी ॿिए हंधि छा था चवनि सूरल तगाबुन में ज़ालिक बि अनहु कान तातीम रुसुलहुम बिल बईनात, वरी चए थो अलाह जा अहिड़ा बि रसूल आया जेके मौज़ा बि खणी आया, फ़क़ालू अबशरई यहदूनना, चए बशर असांखे कहिड़ी हिदायत कंदो, फ़कफ़रू असां नथा मञूं, व तवलऊ ऐं पुठी ॾी विया, वस्तगन अल्लाह, त अलाह बि उन्हनि खां लापरवाह थियो, वल्लाहु गनीयुन हलीम, अलाह ताला गनीयुन हमीद आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा चयूं, हे सभिनी माना क़यामत खां वठी जेके एतिराज़ आहिनि क़ुर ॾिना आहिनि मां तव्हांखे ॾेखारियां थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था इन हाज़ा इला कौलुल बशर, चए हे जेको क़ुर आहे इहो पंहिंजो हथ जो ठोकियल आहे, हथ जो ठाहियल आहे, ऐं इहो नबी साईं हिकिड़ो बशर आहे, इन पंहिंजे हथ जो ठाहियो आहे या कंहिंखां लिखारायो अथई। साॻी ऑब्जेक्शन इहो किथां शुरू थियो आहे, इहो ॾाॾे हिननि जो जेको ॾाॾो आहे न हिननि जो इन अक़ीदे वारनि जो शैतान, उन शुरू कयो, शुरूअ मां अचे थो ॿुधो। अलाह ताला हुकुम कयो जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला पैदा करे छॾियो, हिन में साह विधई त चयईं सभिनी खे त हिनखे सजदो कयो, फ़रिश्ता उन वक़्तु जेके शैतान या जिन हुआ सभिनी खे। छो? छाकाणि त चयईं त हे जेको मां आदम पैदा कयो आहे इहो तव्हां खां फ़ज़ीलत में इन लाइ वधीक आहे जो तव्हां आहियो रोबोट्स, तव्हांजो त रुॻो कमु आहे त जेको मां चवंदुसि कंदव, तव्हां पंहिंजी का बि सोच ऐं एडिशन न कंदा आहियो। लेकिन हीउ जेको मां इंसानु क़ाइमु कयो आहे इहे ॿई शयूं अथसि, हे मुंहिंजो कमु बि कंदो,
जेकॾहिं चाहींदो त इनकार बि कंदो त हिन में एडवांस सिस्टम आहे। लेकिन जेके जिन आहिनि उन्हनि में त इहो एडवांस सिस्टम पियल हो त चई सजदो कयो, सभिनी कयो, पर शैतान न कयो। अलाह पुछेसि थो काले या इब्लीस मालक अलाह तकून मसाइदीन, ॾे ख़बर तो वरी छो सजदो कोन कयो? चईंसि ॻाल्हि ॿुधो, काल अलम अकुन ले असजुद ले बशरिन, चई आऊं हिकु बशर खे सजदो कोन कंदुसि। रीज़न चए थो ख़लक त हू मिन सलसालिन हमैन मसनून, तो हिन खे हिकिड़ी मिटीअ जे मिक्सचर मां पैदा कयो आहे। ऐं छा खे काल अना ख़ैरन मिनू, मां हिन खां स्टेटस में वधीक आहियां। ख़लक तनी मिन नारियूं, तो मूंखे नूर मां पैदा कयो आहे, बाहि मां पैदा कयो आहे। पोइ ख़लक तूं मिन तीन, तो हिनखे मिटी मां पैदा आहे। सॉफ्टवेयर असां में बि, मां बि तुंहिंजो हुकुम मञी सघां थो, हुकुम न बि मञी सघां थो, या मूं वटि ऑप्शन आहे, पर मां स्टेटस में हिन खां वधीक आहियां, त मां पाण खां इन्फीरियर खे कीअं सजदो कंदुसि? तंहिंजे करे इहो शैतान जो आर्ग्यूमेंट हो। लेकिन अलाह मालिक आहे, उन हुकुम ॾिनो आहे त हीउ इंसानु अहिड़ा दर्जा माणींदो जो हीउ जन्नतनि जे आला दर्जनि में वेंदो। त शैतान चयो त न, इहा मूंसां हक़ तलफ़ी थी आहे, मूंखे इजाज़त ॾे त मां ॾिसो कीअं थो ख़राबु करे ॾेखारियां। अलाह चयो ठीकु आहे, पर पोइ मां वरी तुंहिंजे मुक़ाबले में हिननि खे क़ुर ॾींदुसि ऐं अलाह जा रसूल हिननि वटि ईंदा ऐं हिननि खे गाइड कंदा। अलाह ताला नबी करीम सलाह खां चवराए थो त तूं हुननि खे सम्झाए त मां बि हिकिड़ो इंसानु आहियां, मां नूर न आहियां, न को मां अलाह जो पुटु आहियां। ऐं चए थो हीअं चओ, सूरतुल ज़ुख़्रुफ़ में चए थो कुल, चओ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ इनकानिल रहमान वलदन, जेकॾहिं मुंहिंजे रब खे पुटु हुजे हा। हाणे अलाह जो पुटु, पोइ उहो बि त अलाह थींदो न, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम में चवंदा अलाह जो पुटु आहे, माना उहो बि अलाह आहे। तंहिंजे करे भली पीउ खे सॾीनि न सॾनि, पुट खे बि सॾींदा, त ॻाल्हि साॻी आहे। चए थो कुल इनकानिल रहमान वलदन, नबी साईं चयईं त जेकॾहिं अलाह खे पुटु हुजे हा फ अन्ना अव्वल आबदीन, त आऊं उन्हीअ जो बि बानो थियां हा, तव्हां सभिनी खां अॻु में उन्हीअ खे सजदो कयां, मां उनजो बानो थियां हा। पंहिंजे नाले थो चए सुभान रब समावात वल अर्द, चए थो रबिल अर्श अमा यसफून, इहे जेके कूड़ हणनि था, अलाह ताला इन्हीअ खां पाक आहे, जेको ज़मीन आसमान जो पालणहार आहे ऐं अर्श जो पालणहार आहे, जंहिं अर्श खे पैदा कंदड़ आहे। हाणे जॾहिं हीअ सभई तव्हांखे मां ॿुधाया त शुरूअ खां पिया चवनि त रसूल खे तव्हां बशर बशर, त उनजे जवाब में अलाह जे रसूलनि छा चयो आहे, उन्हनि जे माण्हुनि खे जवाब में, उहो वरी मूं कढियो आहे, ॿिनि जायुनि ते अचे थो। सूरत अल इब्राहिम में उहे वरी जवाबु ॾियनि था अलाह जा रसूल उन्हनि खे छा था चवनि, कालत लहुम रुसुलहुम, उन्हनि खे अलाह जे रसूलनि जवाबु ॾिनो, इन्नहुन इला बशरुन मिसलुकुम, बिल्कुलु असां तव्हां जहिड़ा बशर आहियूं। चओ त असीं तव्हांजे ॻोठनि में ॼावा आहियूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿकरियूं चारियूं, वापारु कयईं, चयूं तव्हां मां यतीम थी पैदा थियुसि, तव्हांजे साम्हूं वॾो थियो आहियां, ॿकरियूं चारियां, वापारु कयो अथमि, असां बिल्कुलु तव्हां जहिड़ा बशर आहियूं। वलाकिन अल्लाह यमुन अला मन यशा, भई बाक़ी अलाह जी मर्ज़ी आहे त हुन बशर खे वॾी फज़ीलत ॾेई छॾे, जेको अलाह ताला उनजे मथां वॾो को इनाम करे पंहिंजे ॿारनि मां। बाक़ी वमा कान लना अनातियकुम बि सुल्तान, असांजे हथ में मौजो आणणु आहे ई कोन, इला बि इज़्निल्लाह, सवाइ जॾहिं अलाह चाहे उनजी मर्ज़ीअ सां। व अलल्लाह फलयतवक्कलिल मोमिनून, असां सभई मोमिन अलाह ते भरोसो था कयूं। हाणे वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जवाबु ॾिनो, ॼणो त इहे टोकू कयूं त तूं बशर आहीं। सूरतुल इसरा में चए थो कुल, माना इहो अलाह थो चवेसि त हीअ अनाउंसमेंट वञी कर, चओ सुभान रब, जे मुंहिंजो रब बे एब आहे, हल कुंत इला बशर, मां ॿियो कुझु न आहियां, ऐं आहियां त बशर पर रसूल आहियां, चओ त मां बशर आहियां। तंहिंजे करे जॾहिं रसूल सल्लम इहो ऐलान कयो त साहाबिन छा चयो, चयूं समेना रसूल सल्लम, तुंहिंजो इहो ऐलान ॿुधोसीं, व अताना, असां इन्हीअ ते अता था कयूं। त पोइ अलाह तो इन्हनि जे नाले चए व उलाए कुमुल मुफ़लिहून, इहे ई आहिनि जेके फलाह पाईंदा। हुननि खे कीअं थी ख़बर पए त बशरा नूर न आहे, इहा थी हिननि खे हिकिड़ी ॻाल्हि मां ख़बर पए, कहिड़ी, एतिराज़ कहिड़ो था कनि, कालू माल हाज़र रसूल, कि हे रसूल कीअं थो थी सघे, याकुल तां मानी थो खाए, पाणी थो पीए, पोइ यमशी फिल असवाक, वरी वापार बि थो करे, धंधा कया अथसि मार्केटनि में, माना त जेकॾहिं नूर हूंदो त मानी कोन खाईंदो। इहो बि क़ुर में ॾेखारियां थो, फ़रिश्तो किथां मानी खाईंदो, शैतान बि कोन खाईंदो, उहो बाहि मां ठहियलु आहे, न पाणी पीअंदो, न उञ लॻंदी, न बुख लॻंदी, जिस्मीन ठहियलु आहे। बशर त बुख कंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बुख में पेट ते पथर ॿधा आहिनि, वरी पोइ चवनि था त लौला उनज़िल इलैहि मलकुन फयकून मऊ नज़ीरा, चई भला हिल ठीकु आहे, भला हिन सां को फ़रिश्तो त हुजे न गॾु, जेको असांखे जेको आहे सो हिदायत करण लाइ हुजे, असां सां हिन सां गॾु असां सां ॻाल्हाए,
कुझु त को एविडेंस त ॾिए न त मां अलाह जो रसूल आहियां। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो त फ़रिश्तो मानी कोन थो खाए। लक जा रुसुलना बिल इब्राहिम बिल बुशरा, अलाह जा के मलाइक फ़रिश्ता हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आया उनखे पुट जी बिशारत ॾियण लाइ। कालू सलामा अचे सलाम कयनिसि, काल सलामुनि चई वालेकुम सलाम, फमा लबिस्त वियो घर वञी अंजा बि इजलिन हनीस, गोश्त जो वॾो टुकुरु जेको आहे गाबे जो भुञी खणी आयो। फलमा रा इंतज़ारु कयईं, ऐदी हमला तसिले ॾिठईं त खाइनि ई कोन पिया, वेठो निहारे खाइनि ई कोन था। नकिरहुम व औजस मिनहु ख़ीफ़तन, ड्रिज थियुसि त चई हे अलाए केरु कहिड़ी बला आई आहे जो खाए कान थी, अलाए विढ़ंदा अलाए छा कंदा, केरु आहिनि? चवणु लॻा कालू ला तख़फ़, इब्राहिम अलैहिस्सलाम तव्हां दिलि में पेशेमान न थियो, ख़ौफ़ न कयो, इना उर्सिलना इला क़ौम लूत, असां अलाह जा रसूल आहियूं ऐं असां क़ौम लूत ॾे था वञूं, माना फ़रिश्ता आहियूं। त माना फ़रिश्ता त कोन खाईंदा। बाक़ी अलाह ताला चए थो वमा अरसलना क़बलक मिनल मुरसलीन, जेके बि रसूल आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं चए थो मूं मोकिलिया आहिनि, इला इन्नहुम लयाकुलून ताम, इहे बशरा छो त मानी खाईंदा हुआ, हाजत रवाई कंदा हुआ, मानी खाईंदा, पाणी पीअंदा, व यमशून फिल असवाक, ऐं इन्हनि सभिनी पंहिंजे हथ जो पोरियो बि कयो आहे। जलना बादकुम लिबादिन फितनतुन, बाक़ी इहा मुंहिंजी आज़माइश आहे तव्हांजे मथां, आज़मायां थो मां। तस्बिरून, ऐं ॿियो मां ॾिसां थो त जेके मुंहिंजा पैगम्बर आहिनि या मुंहिंजा मोमिन आहिनि, इन्हनि जे इन टोकुनि ऐं ताननि ते मुड़ुस माण्हू थियनि था कोन था थियनि। कान रबुक बसीरा, बेशक तव्हांजो पिरो अलाह पाक तव्हांखे ॾिसे वेठो। सूरे यासीन जी आयत नंबर 17 ते पहुता आहियूं। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम, सहरी टाइम, आउं आहियां शफ़ीअंद लाखो। सूरह यासीन हले पई, आयत नंबर 17 ते पहुता आहियूं। उतां हलियासीं जंहिंमें अलाह ताला 3 रसूल हिकिड़ी क़ौम ॾे मोकिलिया जेके बुज़ुर्गनि जी मूर्तियूं ठाहियो ऐं चवंदा हुआ त हीअ अलाह वटि जन्नत में वेठा आहिनि ऐं हिननि जे आॾो असीं जॾहिं झुकंदासीं त जेको हिंदुनि जो कॉन्सेप्ट आहे साॻियो, छो त हिंदु जो मज़हब सभिनी खां पुराणो आहे, नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जी आहे जेका रिसर्च चवे थी। तंहिंजे करे हिननि पाण वटि अञा ताईं मूर्तियूं रखियो वेठा आहिनि। मके में बि इन्हनि जे करे मूर्तियूं रखियूंसीं, हीअ क़ौम जी बि अलाह ॻाल्हि थो करे, इहो रवाजु उते आहे। ऐं मूर्ति हू चवनि था त इहा हिकिड़ी टेलीफोन आहे, बाक़ी असां मूर्तीअ खां कुझु कोन था घुरऊं, इहा टेलीफोन उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ थी पहुचाए जन्नत में। त उन्हनि रसूलनि खे चऊं न तव्हां बशर आहियो, असीं न मञींदासीं, त हू छा था जवाब में चवंदा कालू रब्बुना यालम, बाबा अलाह खे ख़बर आहे, तव्हां खां वधीक अलाह खे ख़बर आहे, इन्ना इलैकुम लमुरसलून, बिल्कुलु असां तव्हां ॾे अलाह जा रसूल थी आया हूं, वमा अलैना इल्लल बलाहुल मुबीन, असां तव्हांजे इन्हनि ॾोकड़नि ते ऐं इन मंदरनि ते ऐं इन्हनि दरगाहुनि ते कब्ज़ो करणु कोन्हे, असां तव्हांखे रुॻो साफ़ पैगाम पहुचाइण आया आहियूं, त इहो कमु न कयो। त हुननि चयो त अच्छा कालू इना ततयराना बिकुम, चई पोइ तूं जो ही असीं अबनि ॾाॾनि खां वठी असांखे हितां पुट पिया मिलनि, असांखे रिज़्क़ था मिलनि, हीअ असांखे मींहुं विसराए ॾींदा आहिनि, त हाणे जेकॾहिं तूं हुनजी मुखालिफ़त करीं थो ऐं असांजे हूंदे करीं थो, त पोइ त असांजे लाइ तुंहिंजे करे निभाग थींदो, हे असांखे पिटींदा, असांखे फ़ाइदो ॾियनि था त नुक़सानु ॾेई सघनि था। लाइन लम तंतहू, तंहिंजे करे जेकॾहिं बाज़ न ईंदव त असां पाण खे इन नुक़सान खां पहुचाइण लाइ लनर्जुमन्नकुम, त पोइ तव्हांखे पथरनि सां मारींदासीं, या लयमसन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम, या तव्हांखे को दर्दनाक अज़ाब ॾींदासीं जो तव्हां असांजा पाड़ू खटाइण, असांखे पिटाइण लाइ आया आहियो त असांखे पिटींदा। तंहिं ते अलाह जे रसूलनि जो कालू तौइरकुम माकुम, चई इहो निभाॻो त तव्हां पाण था पैदा कयो, हे ई त कुझु बि कोन था कनि, न ॿुधनि था, न इन्हनि जे हथ में का शइ आहे, इहो निभाॻ तव्हां सां पाण सां ॻंढियल आहे। ऐं ज़ुक्र तुम, असां तव्हांखे क़ुर जीअं अलाह जी ॻाल्हि था ॿुधायूं, इन सां तव्हांखे निभाॻ थींदो। जेकॾहिं क़ुर में अलाह चए थो कमु नथो थिए, इहो न कयो, त इहो निभाॻ थींदो तव्हांखे। भल अंतुम क़ौम मुसरिफ़ून, बाक़ी हाणे असीं छा कयूं, तव्हां हद खां गुज़रंदड़ क़ौम आहियो, पादर अलाह जा तव्हांजे मथां पुसंदा। तंहिं ते हिननि फ़ैसिलो कयो त कुहो क़तलु कयो ॿधी रसूलनि खे। हाणे हिन में त कोन्हे, पर हिकिड़ो अंडरस्टैंडिंग आहे त ईअं थियो त अञा उन्हनि खे मारण खां अॻु में वरी हिकिड़ो शख़्स परे खां नेक शख़्स अलाह जो वली डुकंदो पियो आयो, जा मैन अक्सल मदीन रजुनी असां, ऐं उतां नारो हणंदो पियो अचे, छा वजे काल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन, रुको रुको ए मुंहिंजी क़ौम, माना उनजी ॿोली ॻाल्हि क़ौम वारो, ए मुंहिंजी क़ौम हिन रसूलनि खे मञो, इत्तबिउ मन ला यसअलकुम अजरऊं मुहतदून, हिननि खे मञो छो त हिननि जी पहिरीं
सदाक जी निशानी आहे त हे तव्हां खां ॾोकड़ कोन था घुरनि, तव्हां खां चंदो कोन था घुरनि, ऐं ॿी ॻाल्हि थिए रस्तो हुननि जो सिधो सऊं आहे, सचे रस्ते जी ॻाल्हि था कनि। जीअं पहुतो त हिन खे खणी पकड़ियऊं। हाणे हींअर हले थो इन वलीअ जे विच में ऐं हुननि जेके कूड़ा पीर थियो वेठा हुआ मंदरनि जा, उन्हनि जे विच में डायलॉग थो हले। हो जेको चवनि था इहो कोन ॾसियो आहे क़ुर, पर हे जेको जवाबु थो ॾिए सुवाल में उहो अचे थो। पहिरीं चयूंसि त माना तूं बि जेको आहीं सो हे अबनि ॾाॾनि वारे दीन तां फिरी वियो आहीं, त छा थो चए, वो मालिया ला आबुदुल लज़ीन फ़तरनी, चए थो छो न फिरां, मां छो न उन अलाह खां इबादत कयां जंहिं मूंखे पैदा कयो आहे, व इलैहि तुरजऊन, ऐं उन अलाह ॾे मूंखे मोटी वञिणो आहे, जंहिंसां मुंहिंजो अचण वञण जो इहो रिश्तो आहे, मां उन जी छो न इबादत कयां। त चऊं त माना पोइ हे जेके असांजे इलाह आहिनि जेके इन्हनि खे तूं कूड़ो थो सम्झी। चए थो अतख़िज़ मिन दूनी आलिहतन, चए थो छा मां अलाह खे छॾे इन्हनि खे मां इलाह मञां त इहे मूंखे अलाह खां कमु कराए ॾींदा। इन युरिद रहमान बि ज़ुरन, जेकॾहिं रब मुंहिंजी उनजो फ़ैसिलो करे मूंखे कंहिं तकलीफ़ ॾियण जो, ला तुगुननी शफ़ाअतुम शयूं, त पोइ हिन जी शफ़ाअत का कमु कान करे सघंदी, वला युनकिज़ू, न मूंखे अलाह खां छॾाए सघंदा। त हुननि चयुसि त कनक्लूड कर छा थो चईं, चईं जेकॾहिं मां इहो कमु कयां इनी इज़न लफ़ी ज़लाल मुबीन, त पोइ त मां सम्झो त मां सख़्तु गुमराहीअ में मुब्तला थींदुसि जेकॾहिं तव्हां वारे मां ॻाल्हि खे मञां। त पोइ आख़िरी ॻाल्हि खयनि तलवार, आख़िरी ॻाल्हि चई इनी आमंतु बिरब्बिकुम फस्मऊन, कन खोले ॿुधो त आऊं तव्हांजो रब जेको सचो रब आहे, मां उन ते ईमान आणंदुमि। शहीद कयनि, जीअं शहीद कयूं त फ़रिश्ता पहुची विया साह कढण जे लाइ। हाणे छा था डायलॉग थिए हिन जे विच में, कील अदखुलिल जन्नत, चइनि फ़रिश्तनि चयो साईं हल हींअर ई हल जन्नत में। जॾहिं जन्नत में पहुतो त चए थो काल याल लही त क़ौमी यालुम, ॾिसी जन्नत जा मज़ा, चए थो काश हे अंधी क़ौम मुंहिंजे खे ख़बर पवे हां त केॾो अलाह ताला उन बंदे खे फ़ाइदा ॾिए थो, नेमतूं ॾिए थो, बिमा गफ़र ॾी रबी, वरी मुंहिंजा पोयां गुनाह बि माफ़ु कयईं, व जली मिनल मुकरमीन, ऐं हिते मूंखे एॾो इकराम मूंखे मिलियो आहे, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे। तंहिंजे करे इहो जेको मरण साण अलाह जो वली जन्नत में पहुचे थो हिकु सेकंड खां बि कम अरसे में, लेकिन हीउ जिस्म कुंदसि हुनखे अच्छे पखीअ में विधो वञे थो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त ग़ैब जी ख़बर उहो ई ॾींदो या क़ुर ॾींदो, लेकिन उहो जेको पखी आहे उहो बि एॾो एडवांस आहे जो हीउ ॼण सम्झे थो त मां मुकमल आहियां, खाए थो पीए थो कचहरी करे थो, जहन्नमिन सां कॾहिं कॾहिं ॻाल्हाए थो। ऐं वरी क़ुर में ॿी जाइ ते बि इहा सीन चए थो अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइक तय्यबीन, पोइ अहिड़नि भलारनि वलीउल्लाह जा जॾहिं अलाह जा फ़रिश्ता साह कढणु अचनि था, यक़ूलून सलाम अलैकुम, अचण साण हुनखे कनि था सलाम, त हीउ चए थो वालेकुम सलाम। लेकिन इहा गुफ़्तगू असां नथा ॿुधूं, छो त अञा मुओ न आहे। इहो सकरात जो जॾहिं शुरू थी वञे हुनखे फ़रिश्ता नज़र अची था वञनि, त इन्हनि जी गुफ़्तगू हले अचे हुनखे सलाम कंदा, ऐं छा था चवनिसि, अदा रूह अचो अदखुलुल जन्नत, हल सिधो जन्नत में, बिमा कुंतुम तामलून, जेके तव्हां अमल कया, माना ओॾी महिल ई वठी था वञनि। हे वरी क़ुर में सूरह नहल में बि अचे थो। हाणे वरी इन ॻाल्हि खे रसूल सलम सम्झायो आहे, ॿुधो छा थो चवेसि नबी करीम सलाह सुनन इब्न माजा, इनमा नस्मतुल मोमिन, मोमिन जो जेको रूह आहे ताइरुनि अच्छे पखीअ में विधो वञे थो, या लखवी शजरिल जन्नत, उहो जन्नत जे वणनि ते वञी वेहे थो, हता ओसि ताईं पियो खाईंदो पीअंदो, हता जेसि ताईं यर्ज इलो जसदी योम युबस, जो हिन क़बर वारे जिस्म में मोटायो वेंदो जॾहिं अलाह ताला क़यामत बर्पा कंदो, सभिनी खे उथारींदो। ऐं पोइ छा कंदो अलाह साईं, इन रूह खे मोटाइण लाइ पहिरियों कमु कंदो त हिन जो जिस्म ठाहींदो अजबुल ज़नब मां, नंढड़ो जेको मालिकूल आहे उन मां जिस्म ठहंदो। लेकिन उहो जेको जिस्म ठहंदो उहो ई 6-7 फुटनि जो हूंदो, उहो हूंदो 180 खां 200 फुट वॾो जिस्म ठहंदो, जेको ॾाढे आदम जो, छो त जन्नत में वॾा जिस्म आहिनि। ऐं पोइ जेको सो उहो निकिरंदो, ऐं पोइ क़बर फाटंदी ऐं ॿाहिरि निकिरी पवंदो। माना त हिन क़बर में अलाह जे वली जो रूह ई कोन्हे को, हॾा बि ॻरी विया आहिनि। हाणे आवाज़ किथां ॿुधंदा, आवाज़ पहुचाइण जो सिर्फ़ु तरीक़ो आहे त 7 आसमाननि ताईं केरु हुनखे आवाज़ पहुचाए, जेको मुमकिन कोन्हे। पर हिंदुनि वरी अटकल कई आहे त विच ते मूर्ति रखी अथनि, चवनि था त इहा मोबाइल आहे। तव्हां भली वञी इंटरनेट ते ॾिसो त वाट इज़ द फंक्शन ऑफ मूर्ति, या जेको बुत रखनि था जंहिंखे चऊं था, चवनि था इहा कम्यूनिकेशन इक्विपमेंट आहे जंहिंजी शिकिल आहे उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ थी पहुचाए। इन ते वरी अलाह ताला क़ुर में चयो आहे, हलो जेकॾहिं आवाज़ु पहुचे थो त पोइ वरी आवाज़ु सॾु बि था ॾियनि, माना इहा मोबाइल अंधी आहे छा,
मोबाइल त ॿई कंदी आहे, ॻाल्हाइबो आहे ख़ुशि आहीं त चवंदो हा तव्हां ठीकु आहे, त उहो किथे आहे हुनजो जवाबु, माना इहो कूड़ आहे। वरी जेके रसूल सलम फरमाए सही मुस्लिम में, जेके वरी शहीद आहिनि उहे वरी अलाह सां गॾु रहनि था मथे अर्श ते सोननि घरनि में, उन्हनि खे सावनि पखियुनि में विधो वञे थो, उहे बि जन्नत में घुमनि फिरनि था। पोइ कॾहिं कॾहिं अलाह साईं निहारे चए थो का ॿी शइ खपे, चवंदा न साईं, जॾहिं टियों दफ़ो पुछे थो चऊंसीं भला हिकिड़ो कमु कर, असांजा हे जेके शहीद आहियूं न, असांजा रूह असांजे जिस्म में मोकिल, जेके ज़मीन में क़बर में पियो आहे, त असां ॿाहिरि निकिरी वरी शहीद थियूं त डबल मज़ा माणियूं। त अलाह थो चए इन्नी कन कज़ईत अनहुम ला यरजऊन, कंहिंजो बि रूह जेसि ताईं मां सूर न फूकियुसि कंहिंजो वापसि क़बर में न ईंदो। अहिड़े नमूने सां वरी जेके काफ़र आहिनि उन्हनि जा रूह बि कारनि पखियुनि में आहिनि ऐं उहे जहन्नम में उन्हनि खे टूअर थी कराई वञे। हदीस शरीफ़ में अचे थो, तफ़सीर तिबरीअ में चए थो अरवाह आले फ़िरौन फी अजवाफ़ तईर सोद, रूह फ़िरौन ऐं हुनजे ख़ानदान जा रूह कारनि पखियुनि में तगदू तरु अलनार, सुबुह शाम उनखे जहन्नम में फिरायो वञे थो, वज़ालिक अर्ज़ा उन्हनि खे उहा शइ ॾेखारी वञे थी। तंहिंजे करे वरी ॿी हदीस शरीफ़ में अचे थो, मां तव्हांखे ॾेखारियां त नबी साईं फरमाए थो इज़ा अहदकुम इज़ा मां, जॾहिं तव्हां मां को बि मरी वञे थो, पोइ चाहे शहीद हुजे ऐं चाहे अलाह जो वली हुजे या जेको काफ़र हुजे, चए थो त जॾहिं मरी वञनि था त उन्हनि खे सुबुह शाम उहे टूअर कराई वञे थी, मक़द बिलग़दात वरी सुबुह ऐं शाम। इनकान मिन अहल जन जन्नती आहिनि, पोइ मिन अहल जन्नत जन्नत ॾींहुं टूअर कराए, माना तव्हांजी हीअ पोज़ीशन मिलंदी तव्हांखे। व इनकान मिन अहल नार, जेकॾहिं जहनमी आहिनि पोइ मिन अहल नार त हुनखे जहन्नम में फेराए वञे थो। फ़ युकाल, ऐं टूअर जे दौरान हुननि खे इहो चयो वञे थो हा ज़ा, हे जेको तव्हां ॾिसो पिए था मक़ादुक, तुंहिंजो असली ठिकाणो या पोज़ीशन थींदी, हता यबस कला यौमल क़यामत, पर तॾहिं जॾहिं अलाह साईं तव्हांखे वरी उथारींदो क़यामत जे ॾींहं ते जिस्म सां। सो सम्झी वियो तव्हां इहा ॻाल्हि। तंहिंजे करे उहो जेको नेक शख़्स उहो जन्नत में पहुची वियो, उते वञी मज़ा ॾिसी चए थो काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पए। हलूं था आयत नंबर 28 29 ते। पोइ अलाह साईं छा थो करे, जॾहिं हुननि खे शायदि शहीद कयनि हुननि रसूलनि खे, त चए थो वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बादी मिन जुंदिन मिनस समा, पोइ इन्हीअ क़ौम खे सज़ा ॾियण लाइ अलाह चए थो असां को लश्कर कोन मोकिलियो त तलवारूं खणी अचनि या शयूं खणी अचनि हुनखे मारिया, न वमा कुन्ना मुंज़िरीन, चए थो इहे लश्कर त असां कॾहिं बि कोन मोकिलियो आहे, मुंहिंजी त चए थो टेक्नोलॉजी ॿी आहे। इनकान ते ला सही त वाहिदनि, बसि हिकिड़ी धमाको थियो, रड़ थी, फ़ैज़ाम ख़ामदून, त विसामजी विया। उहा रड़ छा आहे? रड़ माना एॾी का रड़ जेकॾहिं हूंदी त वाइब्रेशन थी थिए, त जेको दिमाग़ु असांजो मखण वांगुरु जीअं चाॾीअ में तरंदो आहे न, ईअं असांजे पाणीअ में मगारे अंदरि तरे पिए थो। रड़ जो थींदी वाइब्रेशन थी त ठका दुकान जेको आहे मग़ज़ु वञी ज़ोर सां लॻंदो हिन स्कल में, त हीअं ज़रा ज़रा थी वेंदो। द मोमेंट असांजो ब्रेन टुकर टुकर थी वेंदो त सॼो इलेक्ट्रॉनिक सिस्टम जंहिंसां हीअ हथ पिया था हलायूं सॼो स्टैंड थिए, माना उहो माण्हू विसामी वेंदो, ख़तमु थी किरी पवंदो। इहो अलाह फरमाए थो। पोइ अलाह छा थो चवे हिननि जे लाइ, या हसरतन इबाद, अलाह चए थो अफ़सोस हिन ते, आऊं हिननि खे पैदा कयो, माउ जे पेट मां पैदा कयो मान, माउ खे वरी मूं खीर मोकिलियो त हिननि खे खाराए, वरी हिननि खे असीं खाधो ॾिनो, हिननि खे जवान कयासीं। मूंखे अफ़सोस थो थिए त अलाह ताला मां तव्हांजी एॾी परवरिश कई ऐं तव्हां वरी जेको आहे सो शिरक में पइजी वियो, मूंखे छॾे जेके सो तव्हां मोलनि खां पिया घुरो, जॾहिं की असीं तव्हांखे हिन खां मना कयो आहे। मायाती में रसूल आहिनि, ऐं वरी जॾहिं इन्हनि माण्हुनि ॾे असां पंहिंजा पैगम्बर रसूल मोकिलिया, इला कानू बि यस्तज़ून, त बजाए जो उनजे चवण मञण खे हथ में ठठोलियूं कंदा, त हे वरी कहिड़ो रसूल आहे, हे मानी थो खाए, हे अॻु में ॿकरियूं चारींदो, हाणे वरी थो चए त मां रसूल आहियां, ठठोलियूं कंदा। अलाह फरमाए थो अलम यरो कम अहलकना क़बलहुम मिनल कुरून, चई तव्हां ॾिसो त सही त हिन खां अॻु में असां केतिरा इलाइक़ा तबाह करे चुका आहियूं। अनहुम इलैहिम ला, ॿुधा इन्हनि मोलनि मां तव्हां ॾे को मोटी आयो आहे? अलाह चए थो इन कुल्लुन लमा जमील दैना मुहदरून, पर असां इन्हनि खे ज़रूरु क़यामत ॾींहुं उथारींदासीं। हाणे चए थो त इहे जेके मां तव्हांखे एतिरियूं ॻोठ आहिनि जेके तबाह थी चुका आहिनि, तव्हां कोन था ॾिसो त इहे तबाही केतिरी आहे? हे तव्हांखे मां ॾेखारियां थो, हे वर्ल्ड्स लार्जेस्ट रुइन्स, हे जेके रोमन एम्पायर जूं इलाइक़ा तबाह थियल आहिनि, मुंहं जो दड़ो ॾिसण में अचे थो, हड़ापा ॾिसण में अचे थो, ऐं इहे जेके आहिनि सभई इहे जेके वॾे में वॾा जेके हिन जा खंडरात आहिनि, इहे माण्हू काॾे विया? इहे विया काॾे? पर जे विया त अलाह थो चए तव्हां इहे नथा ॾिसो, तव्हां रोज़ु लंघो था, तव्हांखे नथी ख़बर पए त अलाह जॾहिं अज़ाब आणींदो आहे त ईअं करे छॾींदो आहे। पोइ चई इन्हनि मां को तव्हां ॾे मोटी आयो आहे?
उन्हनि मां उथी चयो त यार भाऊ मां हुउसि, असांजे हूंदे असांजे मथां अज़ाब आहे पर मां बची वियुसि। अलाह फरमायो व आयतु लहमुल अर्दुल मैतत, चए थो तव्हांजे लाइ भला चओ था न असांखे मौज़ा खपनि, चए थो इहो मौज़ो न आहे त हिकिड़ी ज़मीन आहे सफ़ा मुअल आहे, ठीकु आहे, उन मां को सलो बि कोन थो ॼमे, इहे ई न हा, पोइ असां मींहुं वसाए उनखे ज़िंदा था कयूं, आख़िर जना मिना हबनि, पोइ उन मां अन था पैदा थियनि, पोइ मिनहू याकुलू तव्हां खाओ था। हे ॾिसो हाणे हिकिड़े पासे ज़मीन ठोठ लॻी पिया, का शइ कान्हे, पर जेकॾहिं अलाह कंहिं ज़मीन खे ज़िंदा थो करे त ॾिसो हीअ शेप आहे ज़मीन जी, इहो ई थो अलाह सम्झाए न। पोइ चए थो उहा जल नाफ़ी आहे जन्नातिन में नखीलियूं, पोइ इन्हनि में अंगूर जा बाग़ था पैदा, कतल जूं खजियूं थियूं थियनि, उहा आनाबिन ऐं उन में अंगूर पैदा थियनि था। ऐं न सिर्फ़ु एतिरो पर वरी उन्हनि जे अंदरां असां चश्मा बि कढूं था, या चश्मा कढूं था या मींहं वसाए नदियूं वहाए था ॾियूं। ऐं पोइ चए थो या कुलू मिन समरी, चए थो त पोइ हीअ अलाह जा मेवा खाइनि था, ॾिसो न हे सभु तव्हां खाओ था न। पोइ अॻिते छा थो चवे, अलाह जा मेवा खाओ था, वमा अमिलतू एदीम, चए थो इन्हनि मां तव्हां मां कंहिं हथ सां इहो ठाहियो आहे, हे जेका हिन में रस ऐं ख़ुशबू आहे तव्हां विधी आहे, तव्हां त हिकिड़ी कतल जी खखड़ी जेका आहे उहा ज़मीन में पूरियो था, उन मां वण थो निकिरे, तव्हां अंब जी खखड़ी था ज़मीन में पूरियो, उन मां थो निकिरे, लीमे जो नंढड़ो ॿिज था विझी अंदरि छॾियो, उन मां खखड़ी उन मां हे सॼो निकिरे थो, त चए थो हीउ तव्हां ठाहियो आहे, तव्हां अलाह जा हे मेवा खाओ था, वमा अमिलतू एदीम, जंहिं में तव्हांजे हथनि जो इन में कंट्रीब्यूशन ई कान्हे का, पोइ जॾहिं खाओ था त अफला यशकुरून, पोइ पेमेंट बि नथा ॾियो मूंखे, शुकुरु मुंहिंजो कोन था कयो। पुछे थो असांखां सुवाल थो पुछे, ऐं जे शुकुरु न कंदव त पोइ इहे मेवा मुफ़्त में न आहिनि, पोइ अलाह इन्हनि जो तव्हां खां हिसाबु वठंदो, तव्हां जूं नेकियूं चट कंदो, तंहिंजे करे ओधर न कयो अलाह साईं सां, जॾहिं बि पाणी पियो मेवो खाओ चओ शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, जेकॾहिं तव्हां ओधर न कंदव त अलाह तव्हां सां हिकिड़ो वाइदो कया, लैन शकर तुम अज़ीदन्नकुम, जे शुकुरु कंदव त पोइ मां वरी तव्हांखे रिज़्क़ में वधाईंदुसि। छो त दुकान वारे खे जेकॾहिं ओधर टाइम ते महीने सिर ॾींदो त तव्हांखे हर वक़्तु सौदो पियो ॾींदो, हाणे 6 महीना जो ओधर खाई वेंदो त तव्हांखे जवाबु ॾींदो। अलाह ताला बि चए थो शुकुरु कयो त मां तव्हांखे वधाईंदुसि, छो त तव्हां ओधर ई कोन था कयो, तव्हां त मुंहिंजी पेमेंट कंदा था अचो। अलाह ताला इहो थो फरमाए। जी ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम, सहरी टाइम, आउं शफ़ीअहमद लाखो, सूरह यासीन हले पई, आयत नंबर 17 ते पहुता आहियूं। उतां हलियासीं जंहिंमें अलाह ताला 3 रसूल हिकिड़ी क़ौम ॾे मोकिलिया जेके बुज़ुर्गनि जी मूर्तियूं ठाहियो ऐं चवंदा हुआ त हीअ अलाह वटि जन्नत में वेठा आहिनि, ऐं हिननि जे आॾो असीं जॾहिं झुकंदासीं त जेको हिंदुनि जो कॉन्सेप्ट आहे साॻियो, छो त हिंदु जो मज़हब सभिनी खां पुराणो आहे, नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जी आहे जेका रिसर्च चवे थी, तंहिंजे करे हिननि पाण वटि अञा ताईं मूर्तियूं रखियो वेठा आहिनि। मके में बि इन्हनि जे करे मूर्तियूं रखियूंसीं, हीअ क़ौम जी बि अलाह ॻाल्हि थो करे, इहो रवाजु उते आहे। ऐं मूर्ति हू चवनि था त इहा हिकिड़ी टेलीफोन आहे, बाक़ी असां मूर्तीअ खां कुझु कोन था घुरूं, इहा टेलीफोन उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ थी पहुचाए जन्नत में। त उन्हनि रसूलनि खे चऊं न तव्हां बशर आहियो, असीं न मञींदासीं, त हू छा था जवाब में चवंदा कालू रब्बुना यालम, बाबा अलाह खे ख़बर आहे, तव्हां खां वधीक अलाह खे ख़बर आहे, इन्ना इलैकुम लमुरसलून, बिल्कुलु असां तव्हां ॾे अलाह जा रसूल थी आया हूं, वमा अलैना इल्लल बलाहुल मुबीन, असां तव्हांजे इन्हनि ॾोकड़नि ते ऐं इन मंदरनि ते ऐं इन्हनि दरगाहुनि ते कब्ज़ो करणु कोन्हे, असां तव्हांखे रुॻो साफ़ पैगाम पहुचाइण आया आहियूं, त इहो कमु न कयो। त हुननि चयो त अच्छा कालू इना ततयराना बिकुम, चई पोइ तूं जो ही असीं अबनि ॾाॾनि खां वठी असांखे तव्हां पुट पिया मिलनि, असांखे रिज़्क़ था मिलनि, हीअ असांखे मींहुं विसराए ॾींदा आहिनि, त हाणे जेकॾहिं तूं हुनजी मुखालिफ़त करीं थो ऐं असांजे हूंदे करीं थो त पोइ त असांजे लाइ तुंहिंजे करे निभाग थींदो, हे असांखे पिटींदा, असांखे फ़ाइदो ॾियनि था त नुक़सानु ॾेई सघनि था, लाइन लम तंतहू, तंहिंजे करे जेकॾहिं बाज़ न ईंदव त पाण असां पाण खे इन नुक़सान खां पहुचाइण लाइ लनर्जुमन्नकुम, त पोइ तव्हांखे पथरनि सां मारींदासीं, या लयमसन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम, या तव्हांखे को दर्दनाक अज़ाब ॾींदासीं जो तव्हां असांजा पाड़ू खटाइण, असांखे पिटाइण लाइ आया आहियो त असांखे पिटींदा। तंहिं ते अलाह जे रसूलनि जो कालू तौइरकुम माकुम, चई इहो निभागो त तव्हां पाण था पैदा कयो,
हे त कुझु बि कोन था कनि, न ॿुधनि था, न इन्हनि जे हथ में का शइ आहे। इहो निभाग तव्हां सां पाण सां ॻंढियल आहे। ऐं ज़ुक्र तुम, असां तव्हांखे क़ुर जीअं अलाह जी ॻाल्हि था ॿुधायूं, इन सां तव्हांखे निभाग थींदो। जेकॾहिं क़ुर में अलाह चए थो कमु नथो थिए, इहो न कयो त इहो निभाग थींदो तव्हांखे। भल अंतुम क़ौम मुसरिफ़ून, बाक़ी हाणे असीं छा कयूं? तव्हां हद खां गुज़रंदड़ क़ौम आहियो, पादर अलाह जा तव्हांजे मथां पुसंदा। तंहिं ते हिननि फ़ैसिलो कयो त कुहो क़तलु कयो ॿधी रसूलनि खे। हाणे हिन में त कोन्हे, पर हिकिड़ो अंडरस्टैंडिंग आहे त ईअं थियो त अञा उन्हनि खे मारण खां अॻु में वरी हिकिड़ो शख़्स परे खां नेक शख़्स अलाह जो वली डुकंदो पियो आयो। जा मैन अक्सल मदीन रजुनी असा, ऐं उतां नारो हणंदो पियो अचे, छा पियो चए? काल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन, रुको रुको ए मुंहिंजी क़ौम, माना उनजी ॿोली ॻाल्हि क़ौम वारो, ए मुंहिंजी क़ौम हिन रसूलनि खे मञो। इत्तबिउ मन ला यसअलकुम अजरऊं मुहतदून, हिननि खे मञो छो त हिननि जी पहिरीं सदाक जी निशानी आहे त हे तव्हां खां ॾोकड़ कोन था घुरनि, तव्हां खां चंदो कोन था घुरनि, ऐं ॿी ॻाल्हि थिए रस्तो हिननि जो सिधो सऊं आहे, सचे रस्ते जी ॻाल्हि था कनि। जीअं पहुतो त हिनखे खणी पकड़ियऊं। हाणे हींअर हले थो इन वलीअ जे विच में ऐं हुननि जेके कूड़ा पीर थियो वेठा हुआ मंदरनि जा, उन्हनि जे विच में डायलॉग थो हले। हो जेको चवनि था इहो कोन ॾसियो आहे क़ुर, पर हे जेको जवाबु थो ॾिए सुवाल में उहो अचे थो। पहिरीं चयूंसि त माना तूं बि जेको आहीं सो हे अबनि ॾाॾनि वारे दीन तां फिरी वियो आहीं, त छा थो चए? व मालिया ला आबुदुल लज़ीन फ़तरनी, चए थो छो न फिरां, मां छो न उन अलाह खां इबादत कयां जंहिं मूंखे पैदा कयो आहे। व इलैहि तुरजऊन, ऐं उन अलाह ॾे मूंखे मोटी वञिणो आहे, जंहिंसां मुंहिंजो अचण वञण जो इहो रिश्तो आहे, मां उन जी छो न इबादत कयां। त चऊं त माना पोइ हे जेके असांजे इलाह आहिनि जेके, इन्हनि खे तूं कूड़ो थो सम्झी। चए थो अतख़िज़ मिन दूनी आलिहतन, चए थो छा मां अलाह खे छॾे इन्हनि खे मां इलाह मञां त इहे मूंखे अलाह खां कमु कराए ॾींदा। इन युरिद रहमान बि ज़ुरन, जेकॾहिं रब मुंहिंजो फ़ैसिलो करे मूंखे कंहिं तकलीफ़ ॾियण जो, ला तुगननी शफ़ातुम शयूं, त पोइ हिन जी शफ़ात का कमु कान करे सघंदी। वला युनकिज़ू, न मूंखे अलाह खां छॾाए सघंदा। त हुननि चयुसि त कानक्लूड कर, छा थो चईं? चईं जेकॾहिं मां इहो कमु कयां, इनी इज़न लफ़ी ज़लाल मुबीन, त पोइ त मां सम्झो त मां सख़्तु गुमराहीअ में मुब्तला थींदो, जेकॾहिं तव्हां वरी मां ॻाल्हि खे मञां। त पोइ आख़िरी ॻाल्हि खयनि तलवार, आख़िरी ॻाल्हि चई इनी आमंतु बिरब्बिकुम फस्मऊन, कन खोले ॿुधो त आऊं तव्हांजो रब जेको सचो रब आहे, मां उन ते ईमान आणंदुमि। शहीद कयनि, जीअं शहीद कयूं त फ़रिश्ता पहुची विया साह कढण जे लाइ। हाणे छा था डायलॉग थिए हिन जे विच में? कील अदखुलिल जन्नत, चइनि फ़रिश्तनि चयो साईं हल हींअर ई हल जन्नत में। जॾहिं जन्नत में पहुतो त चए थो काल याल लही त क़ौमी यालो, ॾिसी जन्नत जा मज़ा, चए थो काश हे अंधी क़ौम मुंहिंजे खे ख़बर पवे हां त केॾो अलाह ताला उन बंदे खे फ़ाइदा ॾिए थो, नेमतूं ॾिए थो। बिमा गफ़र ॾी रबी, वरी मुंहिंजा पोयां गुनाह बि माफ़ु कयईं। व जली मिनल मुकरमीन, ऐं हिते मूंखे एॾो इकराम मूंखे मिलियो आहे, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे। तंहिंजे करे इहो जेको मरण साण अलाह जो वली जन्नत में पहुचे थो हिकु सेकंड खां बि कम अरसे में, लेकिन हीउ जिस्म कुंदसि हुनखे अच्छे पखीअ में विधो वञे थो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ग़ैब जी ख़बर उहो ई ॾींदो या क़ुर ॾींदो, लेकिन उहो जेको पखी आहे उहो बि एॾो एडवांस आहे जो हीउ ॼण सम्झे थो त मां मुकमल आहियां, खाए थो, पीए थो, कचहरी करे थो, जहन्नमिन सां कॾहिं कॾहिं ॻाल्हाए थो, सभु थिए थो। ऐं वरी क़ुर में ॿी जाइ ते बि इहा सीन चए थो अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइक तय्यबीन, पोइ अहिड़नि भलारनि वलीउल्लाह जा जॾहिं अलाह जा फ़रिश्ता साह कढणु अचनि था, यक़ूलून सलाम अलैकुम, अचण साण हुनखे कनि था सलाम, त हीउ चए थो वालेकुम सलाम। लेकिन इहा गुफ़्तगू असां नथा ॿुधूं, छो त अञा मुओ न आहे। इहो सकरात जो जॾहिं शुरू थी वञे हुनखे फ़रिश्ता नज़र अची था वञनि, त इन जी गुफ़्तगू हले अचे हुनखे सलाम कंदा। ऐं छा था चवनिसि? अदा रूह अचो अदखुलुल जन्नत, हल सिधो जन्नत में, बिमा कुंतुम तामलून, जेके तव्हां अमल कया। माना ओॾी महिल ई वठी था वञनि। हे वरी क़ुर में सूरह नहल में बि अचे थो। हाणे वरी इन ॻाल्हि खे रसूल सलम सम्झायो आहे। ॿुधो छा थो चवेसि नबी करीम सलाह सुनन इब्न माजा, इनमा नस्मतुल मोमिन, मोमिन जो जेको रूह आहे ताइरुनि अच्छे पखीअ में विधो वञे थो, या लखवी शजरिल जन्नत, उहो जन्नत जे वणनि ते वञी वेहे थो, हता ओसि ताईं पियो खाईंदो पीअंदो, हता जेसि ताईं यर्ज इलो जसदी योम युबस, जो हिन क़बर वारे जिस्म में मोटायो वेंदो जॾहिं अलाह ताला क़यामत बर्पा कंदो, सभिनी खे उथारींदो। ऐं पोइ छा कंदो अलाह साईं? इन रूह खे मोटाइण लाइ पहिरियों कमु कंदो त हिन जो जिस्म ठाहींदो अजबुल ज़नब मां, नंढड़ो जेको मालिकूल आहे
उन मां जिस्म ठहंदो, लेकिन उहो जेको जिस्म ठहंदो उहो ई 6-7 फुट न हूंदो, उहो हूंदो 180 खां 200 फुट वॾो जिस्म ठहंदो, जेको ॾाढे आदम जो, छो त जन्नत में वॾा जिस्म आहिनि। ऐं पोइ जेको सो उहो निकिरंदो ऐं पोइ क़बर फाटंदी ऐं ॿाहिरि निकिरी पवंदो। माना त हिन क़बर में अलाह जे वली जो रूह ई कोन्हे को, हॾा बि ॻरी विया आहिनि। हाणे आवाज़ किथां ॿुधंदा? आवाज़ पहुचाइण जो सिर्फ़ु तरीक़ो आहे त 7 आसमाननि ताईं केरु हुनखे आवाज़ पहुचाए, जेको मुमकिन कोन्हे। पर हिंदुनि वरी अटकल कई आहे त विच ते मूर्ति रखी अथनि, चवनि था त इहा मोबाइल आहे। तव्हां भली वञी इंटरनेट ते ॾिसो त वाट इज़ द फंक्शन ऑफ मूर्ति, या जेको बुत रखनि था जंहिंखे चऊं था, चवनि था इहा कम्यूनिकेशन इक्विपमेंट आहे जंहिंजी शिकिल आहे उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ थी पहुचाए। इन ते वरी अलाह ताला क़ुर में चयो आहे हलो जेकॾहिं आवाज़ु पहुचे थो त पोइ वरी आवाज़ु सॾु बि था ॾियनि, माना इहा मोबाइल अंधी आहे छा? मोबाइल त ॿई कंदी आहे, ॻाल्हाइबो आहे ख़ुशि आहीं त चवंदो हा तव्हां ठीकु आहे, त उहो किथे आहे हुनजो जवाबु? माना इहो कूड़ आहे। वरी जेके रसूल सलम फरमाए सही मुस्लिम में, जेके वरी शहीद आहिनि उहे वरी अलाह सां गॾु रहनि था मथे अर्श ते सोननि घरनि में, उन्हनि खे सावनि पखियुनि में विधो वञे थो, उहे बि जन्नत में घुमनि फिरनि था। पोइ कॾहिं कॾहिं अलाह साईं निहारे चए थो का ॿी शइ खपे, चवंदा न साईं। जॾहिं टियों दफ़ो पुछे थो, चऊं साईं भला हिकिड़ो कमु कर, असांजा हे जेके शहीद आहियूं न, असांजा रूह असांजे जिस्म में मोकिल, जेके ज़मीन में क़बर में पियो आहे, त असां ॿाहिरि निकिरी वरी शहीद चऊं त डबल मज़ा माणियूं। त अलाह थो चए इन्नी कन कज़ईत अनहुम ला यरजऊन, कंहिंजो बि रूह जेसि ताईं मां सूर न फूकियुसि कंहिंजो वापसि क़बर में न ईंदो। अहिड़े नमूने सां वरी जेके काफ़र आहिनि उन्हनि जा रूह बि कारनि पखियुनि में आहिनि ऐं उहे जहन्नम में उन्हनि खे टूअर थी कराई वञे। हदीस शरीफ़ में अचे थो, तफ़सीर तिबरीअ में चए थो अरवाह आले फ़िरौन फी अजवाफ़ तईर सोद, रूह फ़िरौन ऐं जे ख़ानदान जा रूह कारनि पखियुनि में, तगदू तरु अलनार, सुबुह शाम उनखे जहन्नम में फिरायो वञे थो। वज़ालिक अर्ज़ आहे, उन्हनि खे उहा शइ ॾेखारी वञे थी। तंहिंजे करे वरी ॿी हदीस शरीफ़ में अचे थो, मां तव्हांखे ॾेखारियां त नबी साईं फरमाए थो इज़ा अहदकुम इज़ा मां, जॾहिं तव्हां मां को बि मरी वञे थो, पोइ चाहे शहीद हुजे ऐं चाहे अलाह जो वली हुजे या जेको काफ़र हुजे, चए थो त जॾहिं मरी वञनि था त उन्हनि खे सुबुह शाम उहे टूअर कराई वञे थी, मक़द बिल ग़दात वरी सुबुह ऐं शाम। इनकान मिन अहल जन्नती आहिनि पोइ मिन अहल जन्नत, जन्नत जी टूअर कराए, माना तव्हांजी हीअ पोज़ीशन मिलंदी तव्हांखे। व इनकान मिन अहल नार, जेकॾहिं जहनमी आहिनि पोइ मिन अहल नार, त उनखे जहन्नम में फेराए वञे थो। पोइ युकाल ऐं टूअर जे दौरान हुननि खे इहो चयो वञे थो हा ज़ा, हे जेको तव्हां ॾिसो पिए था मक़ादुक, तुंहिंजो असली ठिकाणो या पोज़ीशन थींदी हता यबस कला यौमल क़यामत, पर तॾहिं जॾहिं अलाह साईं तव्हांखे वरी उथारींदो क़यामत जे ॾींहं ते जिस्म सां। सो सम्झी वियो तव्हां इहा ॻाल्हि? तंहिंजे करे उहो जेको नेक शख़्स जन्नत में पहुची वियो, उते वञी मज़ा ॾिसी चए थो काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पए। हलूं था आयत नंबर 28-29 ते। पोइ अलाह साईं छा थो करे, जॾहिं हुननि खे शायदि शहीद कयनि हुननि रसूलनि खे, त चए थो वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बादी मिन जुंदिन मिन समा, पोइ इन्हीअ क़ौम खे सज़ा ॾियण लाइ अलाह चए थो असां को लश्कर कोन मोकिलियो त तलवारूं खणी अचनि या शयूं खणी अचनि खे मारिया, न वमा कुन्ना मुंज़िरीन, चए थो इहे लश्कर त असां कॾहिं बि कोन मोकिलियो आहे। मुंहिंजी त चए थो टेक्नोलॉजी ॿी आहे। इनकान तिला सही त वाहिदनि, बसि हिकिड़ी धमाको थियो, रड़ थी, फ़ैज़ाम ख़ामदून, विसामजी विया। उहा रड़ छा आहे? रड़ माना एॾी का रड़ जेकॾहिं हूंदी त वाइब्रेशन थी थिए, त जेको दिमाग़ु असांजो मखण वांगुरु जीअं चाॾीअ में तरंदो आहे न, ईअं असांजे पाणीअ में मगारे अंदरि तरे पिए थो। रड़ जो थींदी वाइब्रेशन थी त ठका दुकान जेको आहे मग़ज़ु वञी ज़ोर सां लॻंदो हिन स्कल में, त हीअं ज़रा ज़रा थी वेंदो। द मोमेंट असांजो ब्रेन टुकर टुकर थी वेंदो, त सॼो इलेक्ट्रॉनिक सिस्टम जंहिंसां हीअ हथ पे था हलायूं सॼो स्टैंड थिए, माना उहो माण्हू विसामी वेंदो, ख़तमु थी किरी पवंदो। इहो अलाह फरमाए थो। पोइ अलाह छा थो चवे हिननि जे लाइ? या हसरतन इबाद, अलाह चए थो अफ़सोस हिन ते, आऊं हिननि खे पैदा कयो, माउ जे पेट मां पैदा कयो मान, माउ खे वरी मूं खीरु मोकिलियो त हिननि खे खाराए, वरी हिननि खे असीं खाधो ॾिनो, हिननि खे जवान कयासीं। मूंखे अफ़सोस थो थिए त अलाह ताला मां तव्हांजी एॾी परवरिश कई ऐं तव्हां वरी जेको आहे सो शिरक में पइजी वियो, मूंखे छॾे जेके सो तव्हां मोलनि खां पिया घुरो, जॾहिं की असीं तव्हांखे हिन खां मना कयो आहे। मायाती में रसूल आहिनि, ऐं वरी जॾहिं इन्हनि माण्हुनि ॾे असां पंहिंजा पैगम्बर रसूल मोकिलिया, इला कानू बि यस्तज़ून, त बजाए जो उनजे चवण मञण खे हथ में ठठोलियूं कंदा, त हे वरी कहिड़ो रसूल आहे,
हे मानी थो खाए, हे अॻु में ॿकरियूं चारींदो, हाणे वरी चए त मां रसूल आहियां, ठठोलियूं कंदा। अलाह फरमाए थो अलम यरौ कम अहलकना क़बलहुम मिनल कुरून, चई तव्हां ॾिसो त सही त हिन खां अॻु में असां केतिरा इलाइक़ा तबाह करे चुका आहियूं। अनहुम इलैहिम ला ॿुधा इन्हनि मोलनि मां तव्हां ॾे को मोटी आयो आहे? अलाह चए थो इन कुल्लुन लमा जमील दैना मुहदरून, पर असां इन्हनि खे ज़रूरु क़यामत ॾींहुं उथारींदासीं। हाणे चए थो त इहे जेके मां तव्हांखे एतिरियूं ॻोठ आहिनि जेके तबाह थी चुका आहिनि, तव्हां कोन था ॾिसो त इहे तबाही केतिरी आहे? हे तव्हांखे मां ॾेखारियां थो, हे वर्ल्ड्स लार्जेस्ट रुइन्स, हे जेके रोमन एम्पायर जूं इलाइक़ा तबाह थियल आहिनि, मोहन जो दड़ो ॾिसण में अचे थो, हड़ापा ॾिसण में अचे थो, ऐं इहे जेके आहिनि सभई इहे जेके वॾे में वॾा जेके हिन जा खंडरात आहिनि, इहे माण्हू काॾे विया? इहे विया काॾे? पर जे विया त अलाह थो चए तव्हां इहे नथा ॾिसो, तव्हां रोज़ु लंघो था, तव्हांखे नथी ख़बर पए त अलाह जॾहिं अज़ाब आणींदो आहे त ईअं करे छॾींदो आहे। पोइ चई इन्हनि मां को तव्हां ॾे मोटी आयो आहे? उन्हनि मां उथी चयो त यार भाऊ मां होसि, असांजे हूंदे असांजे मथां अज़ाब आहे पर मां बची वियुसि। अलाह फरमाए व आयतुल लहमुल अर्दुल मैतत, चए थो तव्हांजे लाइ भला चओ था न असांखे मौज़ा खपनि, चए थो इहो मौज़ो न आहे त हिकिड़ी ज़मीन आहे सफ़ा मुअल आहे, ठीकु आहे, उन मां को सलो बि कोन थो ॼमे, इहे ई न हा, पोइ असां मींहुं वसाए उनखे ज़िंदा था कयूं, आख़िरजना मिना हबनि, पोइ उन मां अन था पैदा थियनि, पोइ मिनहू याकुलूं तव्हां खाओ था। हे ॾिसो हाणे हिकिड़े पासे ज़मीन ठोठ लॻी पिया, का शइ कान्हे, पर जेकॾहिं अलाह कंहिं ज़मीन खे ज़िंदा थो करे त ॾिसो हीअ शेप आहे ज़मीन जी। इहो ई थो अलाह सम्झाए न। पोइ चए थो उहा जल नाफ़ी आहे जन्नातिन में नखीलियूं, पोइ इन्हनि में अंगूर जा बाग़ था पैदा, कतल जूं खजियूं थियूं थियनि, उहा आनाबिन, ऐं उन में अंगूर पैदा थियनि था, ऐं न सिर्फ़ु एतिरो पर वरी उन्हनि जे अंदरां असां चश्मा बि कढूं था, या चश्मा कढूं था या मींहं वसाए नदियूं वहाए था ॾियूं। ऐं पोइ चए थो या कुलू मिन समरी, चए थो त पोइ इहे अलाह जा मेवा खाइनि था। ॾिसो न, हे सभु तव्हां खाओ था न, पोइ अॻिते छा थो चवे? अलाह जा मेवा खाओ था, वमा अमिलतू एदीम, चए थो इन्हनि मां तव्हां मां कंहिं हथ सां इहो ठाहियो आहे? हे जेका हिन में रस ऐं ख़ुशबू आहे तव्हां विधी आहे? तव्हां त हिकिड़ी कतल जी खखड़ी जेका आहे उहा ज़मीन में पूरियो था, उन मां वण थो निकिरे। तव्हां अंब जी खखड़ी था ज़मीन में पूरियो, उन मां थो निकिरे। लीमे जो नंढड़ो ॿिज था विझी अंदरि छॾियो, उन मां खखड़ी उन मां हे सॼो निकिरे थो, त चए थो हीउ तव्हां ठाहियो आहे। तव्हां अलाह जा इहे मेवा खाओ था, वमा अमिलतू एदीम, जिन में तव्हांजे हथनि जो इन में कंट्रीब्यूशन ई कान्हे का। पोइ जॾहिं खाओ था त अफला यशकुरून, पोइ पेमेंट बि नथा ॾियो मूंखे, शुकुरु मुंहिंजो कोन था कयो। पुछे थो असांखां सुवाल थो पुछे, ऐं जे शुकुरु न कंदव त पोइ इहे मेवा मुफ़्त में न आहिनि। पोइ अलाह इन्हनि जो तव्हां खां हिसाबु वठंदो, तव्हां जूं नेकियूं चट कंदो। तंहिंजे करे ओधर न कयो अलाह साईं सां, जॾहिं बि पाणी पियो, मेवो खाओ, चओ शुकुरु अल्हम्दुलिल्लाह। जेकॾहिं तव्हां ओधर न कंदव त अलाह तव्हां सां हिकिड़ो वाइदो कया, लैन शकर तुम अज़ीदन्नकुम, जे शुकुरु कंदव त पोइ मां वरी तव्हांखे रिज़्क में वधाईंदुसि। छो त दुकान वारे खे जेकॾहिं ओधर टाइम ते महीने सिर ॾींदो त तव्हांखे हर वक़्तु सौदो पियो ॾींदो। हाणे 6 महीना जो ओधर खाई वेंदो त तव्हांखे जवाबु ॾींदो। अलाह ताला बि चए थो शुकुरु कयो त मां तव्हांखे वधाईंदुसि, छो त तव्हां ओधर ई कोन था कयो, तव्हां त मुंहिंजी पेमेंट कंदा था अचो। अलाह ताला इहो थो फरमाए। जी ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। सूरह यासीन ते हलूं पिए था। हाणे हिकिड़ी अहम जेको आयत अचे थी, तमामु हैरत कुन, आयत नंबर 36, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा। चए थो पाक अलाह जी ज़ात जंहिं हर शइ खे जोड़े में पैदा कयो आहे, माना नर ऐं मादीअ जो कॉन्सेप्ट आहे। का बि शइ कान पाण पैदा थींदी जेसिताईं नर मादीअ जो मेलाप न थींदो। माना इन जो मतिलबु आहे त अलाह जूं सभु शयूं चुप कयो वेठियूं हूंदियूं, जॾहिं अलाह हुकुम कंदो नर ऐं मादीअ जे मेलाप जे लाइ त उहा शइ पैदा। चए थो सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा मिम्मा तुंबितुल अर्ज़, चाहे ज़मीन मां जेके ॿूटा निकिरनि था उन्हनि में बि इहो कॉन्सेप्ट आहे, उनखे बि नर मादी खपे। व मिन अनफुसिहिम, ऐं तव्हांखे त हाणे इंसाननि खे त ख़बर आहे त नर मादी खपे। व मिम्मा ला यअलमून, ऐं इहो ई कानून हले थो उन्हनि शयुनि में बि जेके अञा तव्हांखे ख़बर ई कान्हे का। मिसाल तौरु डॉक्टर हे जेको ॿूटो आहे, इन्हनि ॿूटनि खे
मेल ऐं फीमेल जी प्लांटिंग करणी पवंदी। कुझु त हथ सां असां कयूं था जंहिंखे कलम विझणु चवंदा आहिनि, लेकिन अक्सर मेल ऐं फीमेल नर ऐं मादीअ जो मेलाप इन्हनि ॿूटनि में थिए थो, इन्हनि माखीअ जे मखियुनि जे रस्ते जेके नंढा नंढा जीत उॾामनि था उहे हिन जेको सो मेल माना उन जा मथां उहो सेल खणी उॾामी वरी माई हिन जे फीमेल जे मथां वञी उछलाइनि था, तॾहिं इहे फसल ऐं इहे शयूं पैदा थियनि थियूं। इहो आहे तरीक़ो। इन में डॉक्टर ज़ाकिर न त इन बायोलॉजी छो त डॉक्टर आहे न, चए थो इन बायोलॉजी क़ुरान मेंशन्स 1400 years ago that every living thing is made from matter and plants have sexes male and female। चए थो हर शइ पाणीअ मां पैदा थी आहे, पर हर शइ के सेक्सिस आहिनि मेल एंड फीमेल, का बि शइ उन खां ॿाहिरि न आहे। वरी अलाह फरमाए थो आयत नंबर 37 38 में उहा आयातूं लहमुल लैल, चए थो त तव्हां इहा त ॾिसो न त तव्हांजे लाइ हिकिड़ी राति निशानी आहे, नस्लखु मिनहू नहार, पोइ असां ऊंदहि मां रोशनी सिज जी कढी था वठूं, ॾींहुं कढी था वठूं, फ़ज़ा मुज़रिमूं त राति थी वञे। वरी शम्स तजरीली मुस्तक़िरन लाहा, सिज बि पंहिंजे आर्बिट में हले थो एंड टाइम ताईं हलंदो। ज़ालिक तक़दीर, इहो एंड टाइम कॾहिं आहे, इहा जेका तक़दीर अज़ीज़ अलीम उहो अलाह वटि आहे ख़बर हिन शइ जी। ॾिसो वल कमर क़दर नाह मनाज़र, वरी चंड जेको आहे सो पंहिंजूं मंज़िलूं उन जूं मुक़ररु कयूं अथऊं, पोइ वॾो आहे पोइ नंढो आहे। हा त आद कल उर्जुल क़दीम जो आख़िर में जेको 29 या 30 तारीख़ ते संदड़ी जीअं कर खजीअ जी पुराणी टारी हूंदी आहे, ईअं नज़र अचे थो। ऐं हिन सिस्टम में ला शम्स यंबगी ला तुदरिकल कमर, न को सिज जेको आहे सो उन जे वस में आहे त चंड खे वञी पकिड़े। वलल लैल साबिक़ु नहार, ऐं इन जेका राति गुज़री वई उहा जेका आहे सा वरी मोटी अचे हिन राति ते पहुचे। कुल्लुन फी फलकी यसबून, हर पंहिंजे आर्बिट में हली रहियो आहे। हाणे हे जेको चंड जेको असांखे कॾहिं सनड़ो कॾहिं तुलो, ही सॼो सिस्टम ईअं आहे। हे हिन ते ज़मीन जो पाछो पए थो, तॾहिं हिन जूं हे डिफरेंट रोशनियूं नज़र थियूं अचनि। 14 तारीख़ में पोइ वरी जेको सो 29 ते वरी हाणे ॾिसो न त जेका 29 तारीख़ वारो हीअ आहे सफ़ा फिटल टारी वांगुरु आहे, पर जॾहिं वरी पहिरीं तारीख़ ते साॻी टारी ॾिसण में अचे सफ़ा चिटी ऐं सिधी। इहो अलाह जी कुदरत आहे। अॻिते थो चए आयातूं लहम अना हमलना ज़ुरियतूं फी फुल्किल मशून, चए थो त असांजी हिकिड़ी निशानी इहा आहे त असां इंसान खे टेक्नोलॉजी ॾिनी त ॿेड़ियुनि में वेही पंहिंजो गुज़र सफ़र कनि। ठीकु थियो, इहा त अलाह ॾिनी, लेकिन ख़लक ना लहूं में मिसरी मा यरकबून, पर फ्यूचर में इहे सुवारियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके आहिनि से असां जेके आहिनि से उन्हनि लाइ अहिड़ियूं ई सुवारियूं उन्हनि जे सम्झ में ॾींदासीं त इहे इन ते हलनि। ऐं कहिड़ियूं सुवारियूं आहिनि जेके फ्यूचर में ईंदियूं, इहे सभई आहिनि। स्टार्ट हितां कयो वेंदे जेटनि ताईं पहुची वियो। इहो थो चए त ॿेड़ीअ वांगुरु, ॾिसो तर्जुमो ॿुधो, फिर उनके लिए वैसी किश्तियाँ और पैदा की जिन पर इहे सुवार। हाणे त किश्तीअ जो लफ़्ज़ कोन्हे को, व ख़लक ना लहुम में मिसली, अहिड़े नमूने जूं सुवारियूं ॿियूं असां पैदा कंदासीं मां यरकूं जंहिंते चढ़ंदा, ऐं जे हीअ आहिनि। बाक़ी अलाह फरमाए थो त जॾहिं मां चाहियां त इन नशा नुग़ुर कहूं, इहे इन्हनि सुवारियूं आहिनि, असां चाहियूं त इन्हनि खे ग़रक़ करे छॾियूं, जहाज़ किरी पवनि, रेल गाॾियूं टकराइजी वञनि, ॿेड़ियूं ॿुॾी वञनि। फला सरीख़ लहूं, त पोइ ओॾीमहिल जॾहिं हुनजो मौत ईंदो तॾहिं जॾहिं ॿुॾंदा या मरंदा या जहाज़ में सड़ंदा त रड़ बि केरु कोन ॿुधंदनि। वला हूं युन कज़ू, न को ओॾीमहिल हुनखे केरु बचाईंदो सवाइ इला रहमतन मिना, मुंहिंजी हिकिड़ी रहमत आहे जेका हुनखे बचाए सघे थी। पोइ मतान इलाही, या अञा हिननि जो मौत जी टाइम अञा रहियल आहे तॾहिं उहो बची उतां निकिरंदा। अलाह फरमाए थो जॾहिं अहिड़नि माण्हुनि खे असीं हीअ सूर यासीन में सम्झाइण खां पोइ बि चऊं था वाइज़ा कील मुतक़ू मां बैन एदीकुम व ख़ल्फ़कुम लअल्लकुम तुरहमून, त भाई अलाह थो चए त घटि में घटि अलाह जो जेको आहे सो तव्हां तक़वा अख़्तियार कयो, अलाह खां ड्रिजो, ऐं उन्हीअ खां बचो जेको तव्हांजो वक़्तु गुज़री चुको आहे या जेको तव्हांजो वक़्तु ईंदो। त मां बैन ऐदीकुम व ख़ल्फ़कुम, जेको अञा तव्हांजे मुस्तक़बिल में तव्हांखे अचो, अगरि में उन्हीअ खां त बचो, पर जेकॾहिं गुनाह तव्हां पोयां कनि त अलाह खां माफ़ी वठो, लअल्लकुम तुरहमून, त तव्हांजो रहम कजे। लेकिन चए थो वमा तातियूं मिन आयात रबिम, जॾहिं बि हुननि वटि अलाह जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं अचनि थियूं, मिसाल तौरु गुल कीअं था ॼमनि, माखी कीअं थी कमु करे, अलाह जूं इहे सॼियूं कुदरतूं जे साम्हूं अचनि थियूं, इला कानू अना मुर्ज़िन, इन ते ध्यानु ई नथा ॾियनि।
त को अलाह आहे जेको हीउ कमु थो करे। माउ जे पेट में ॿार थो पैदा थिए। हाणे ॿुधो ॻाल्हि, हिकिड़े माण्हूअ जी दिलि जी बीमारी आहे या दिलि जो ऑपरेशन आहे, केॾो ख़र्चु करे डॉक्टर उनजी हिकिड़ी ॿ रग जेका मटाइनि था, पर माउ जे पेट में सॼी दिलि ठहे थी, सभु रगुनि सां कनेक्ट थियूं थियनि, जिगर थो ठहे, दिमाग़ थो ठहे, उतां सॼो कम्यूनिकेशन सिस्टम पेरनि ताईं वञे थो, त इहा अलाह जी कुदरत कान्हे का। बाक़ी रुगो डॉक्टर आहे जेको हिकिड़ो तव्हांजो वाल मटाए थो त साईं वाह वाह थी वञे। ऐं जेको अलाह ताला हिकिड़ी ओरिजिनली शइ पैदा करे थो त इन ते तव्हां सोचियो ई कोन था। इहो थो अलाह साईं फरमाए, व इज़ा कील लहुम अनफिकू मिमा रज़क़कुमुल्लाह। अलाह चए थो मां तॾहिं चवां थो त अलाह जे रस्ते में ग़रीबनि खे ॾियो जेको मूं तव्हांखे। हाणे मिसाल तौरु हीउ हिकिड़ो भाई आहे, हे ढेर पैसनि जो रखियो वेठो आहे। हाणे ॿुधायो त इहो पैसो हिन किथां आंदो आहे? हिन पैसो आंदो आहे पंहिंजे जिस्म खे इस्तेमालु करे। हे ॿाहूं कंहिं ॾिनियूं अथसि, ब्रेन कंहिं ॾिनो अथसि, इहे पेर कंहिं ॾिना अथसि, ताक़त कंहिं ॾिनी अथसि, इन्हनि खे इस्तेमालु करे हिन ढेर पैसनि जो कमायो आहे न। या मिसाल तौरु हिकिड़ो दुकानु आहे, मालिक दुकानु ठाहियो आहे, उन में 10-15 लखनि जो सौदो, खंडु, सभु दालूं सभु विधियूं अथई, नौकर खे विहारियो अथई दुकान ते, नौकर उतां विकिणे पिए थो उन रेटनि ते, शाम जो हुन 25,000 गॾु कया। हाणे मालिक खे चए थो त साईं हे पैसा त मुंहिंजा आहिनि, छो पुट तुंहिंजा? चई साईं मूं विकियो आहे त मुंहिंजा आहिनि। त पुछंदो मान बाबा सामान त मुंहिंजो, हीउ बि ईअं आहे न, त हे थो चए त हे सभु माल मुंहिंजो आहे, ऐं अलाह थो चए न इहो मुंहिंजो आहे, छो त तो हीउ मुंहिंजो जिस्म यूज़ कयो आहे जेको मूं तोखे ॾिनो आहे, इन न हुजे हा तो वटि त हे तूं ढेर करी आहे पैसनि जो। तॾहिं तो अलाह साईं चए वइज़ा कील लहुम अनफिकू मिमा रज़क़कुमुल्लाह, अलाह जे रस्ते में जेको मूं तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे, मुंहिंजो आहे उहो रिज़्क़। काल लज़ीन कफ़रू, त जवाब में वरी छा था चवनि? लिल लज़ीन आमून, ईमान वारनि खे, अनुथिमन लो इशाउला तम, उहो अलाह पाण खाराइनि न, असीं छो पंहिंजी कमाईअ मां हिननि खे ॾियूं? इहा असांजी कमाई आहे। अलाह चए तव्हांजी न आहे, मुंहिंजी आहे। इन अंतुम इल्ला फी ज़लालिल मुबीन, त पोइ माना तव्हां मेंटल आहियो, चरिया हो, जो तव्हां कॉन्सेप्ट बि नथा सम्झो, त बिल्कुलु ई तव्हां हिकिड़ा बेवकूफ़ थी विया हो। ऐं पोइ वरी इहो जेको पैसो आहे चवंदा असां कमायो आहे, पोइ भली असीं उॾायूं, जो हे उॾाईंदा रंडियुनि में, शराब में, जंहिंमें वणे तंहिंमें ज़ाया कंदा, पर उन मां हिकिड़ो नोट बि खणी कंहिं मिसकीन खे कोन ॾींदा, ज़कात कोन ॾींदा, राति जो फंक्शन कंदा, लखे रुपया हलिया वेंदा। पोइ वरी जॾहिं ज़िद कंदा छा चवंदा? यकूलून मता हाज़ल वाद सादकी, चए त किथे कहिड़ी बाबा तव्हां मुला असांखे रज़ा त कहिड़ो अलाह जो अज़ाब ईंदो, छा थींदो? अड़े यार पोइ तव्हांजो इस्पतालनि में वञी था पओ, फालज थी थो वञेव, खाई नथा सघो, जोर जी मानी सागर जे पाणी में ॿोड़े खाओ था, इहा अज़ाब घटि अथव? पोइ कहिड़ो अञा तव्हां अदा तव्हांजा वाइदो पूरो करे। मां यंज़ुरून इला सय्यतूं वाइदतनि, बाक़ी जॾहिं अलाह जो अज़ाब ईंदो त इंतज़ारु कहिड़ो था कनि? हिकिड़ी रड़ थींदी, ताख़ुज़ुहुम, उहा जो पकड़ींदनि, वहूं यख़्ज़िफ़ून, ब्रेन पाश थी वेंदो ऐं हू विसामी वेंदा। ऐं इहा पनिशमेंट ओचितो ईंदी, कार में हलंदे, बिस्तर में सुते, इस्पताल में दाख़िल थियण महिल, ऐं एक्सीडेंट में उहा जॾहिं थींदी त अलाह फरमाए उहो टाइम तव्हांजो ईंदो ओचितो, फला यस्ततियून तोसियतऊं, त एतिरो टाइम बि कोन मिलंदो जो तव्हां कंहिंखे फ़ोन करे का वसियत कयो, ओ पुट अस्सलाम वालेकुम, यार ॻाल्हि ॿुध मां मरां थो, उहो जेको तुंहिंजे माउ जो कबट आहे न होॾे पियो, इन खे परते कंदे हेठि मां खॾु हणो, इन में मां कोई 1.5 करोड़ रुपयो मां लिकाए रखियो आहे, खणिजांइ, इहो बि कोन ॾसे सघंदो। वला इला अहलिम रजून, न वरी एतिरो टाइम जो घर मोटी अचनि, वसियत जो टाइम बि कोन, जॾहिं मौत ओचितो ईंदो कोन वसियत तव्हां करे सघंदव, जेके हींअर शयूं लिकायो वेठा आहियो। पर पोइ जॾहिं सभु मरी वेंदा, पोइ फ़नुफ़िक फ़सूर, पोइ अलाह ताला सूर फूकींदो, त पोइ इहे जेके रूह आहिनि इहे मोटी इन क़बर में ईंदा, पर उते हुननि जो जिस्म वॾो ठहियलु हूंदो, क़बर फाटल हूंदी, वॾो जिस्म ठहंदो, ऐं पोइ उन क़बर में जीअं हुन जिस्म में रूह पवंदो त उथी खड़ा थींदा। अलाह फरमाए जॾहिं सूर फूक बि फ़ज़ाहुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून, त पोइ निकिरी ऐं अलाह जे आॾो डोड़ंदा। जॾहिं डोड़ंदा त सोचींदा त हे असांखे छा थियो आहे? कालू या वही लना, चवनि था यार हाणे त असांजा जुठ थियण वारी आहे, मम बसना मिन मरकदना, असां मोल हासीं, असांखे कंहिं ई जाॻायो आहे, कंहिं उथारियो आहे, त चयो वेंदो हाज़ा मा वअद रहमान, इहो अथव अलाह जो वाइदो जेको हिन क़ुर में तव्हांखे ॿुधायो, पर तव्हां पढ़ियो ई कोन। सदकल मुरसलून, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहा ई ॻाल्हि कई त उहो उन्हनि बि जेको सो रसूलनि सची ॻाल्हि कई। जॾहिं क़बरुनि मां निकिरंदा त अलाह छा कंदो? फ़ैज़ा नुफ़िख़ फ़ी सूर, जॾहिं उहो सूर फूकींदो, फला अंसाब बैनहिम, त यक
ओॾी महिल क़बर मां निकिरण सां हिननि जा जेके रत जा रिश्ता आहिनि न्यूट्रल थी वेंदा। पीउ पुट खे पियो ॾिसंदो, माउ खे पियो ॾिसंदो, पर उहो फील ख़तमु थी वई। मिसाल तौरु हिकिड़े ड्रामे में का ज़ाल जो किरदारु थी अदा करे, को भेण जो, को पुट जो, को मुड़ुस जो, पर जॾहिं ड्रामे में ॿाहिरि निकिरी वञी चांहि दांहि पीअंदा त छा हुनखे फीलिंग हूंदी त मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजो पुटु आहे। ओॾी महिल तव्हां चवंदो त हिन किरदारु अदा कयो आहे, त अलाह ताला बि ईअं थो चए त जॾहिं मां सूरत फूकींदुसि त तव्हां सभई तव्हांजा रत जा रिश्ता न्यूट्रल थींदा, रुॻो ईअं सम्झंदो त हिन पुट मुंहिंजो किरदारु अदा कयो ड्रामे में, दुनिया जे ड्रामे में। वला इहो तसाल, बल्कि एतिरा इंट्रस्ट न विझंदा हिक ॿिए में जो कॾहिं पुछंदा बि कोन, यार तूं छोकिरा नंढो ऐं मां त मरीज़, तूं वरी कीअं, इहो बि कोन पुछंदा। चवंदा इहो ड्रामो हो, हिन में थी वियो, का ज़रूरत कान्हे। हा, जन्नत में वेंदा त वरी इहे रिश्ता रेस्टोर थी वेंदा। अलाह चए थो हाणे अॻिते प्रोसेस थो थिए, हाणे निकिरी पिया आहिनि, हिक ॿिए खे सुञाणनि था, पर परवाह कान्हे हिक ॿिए जी। वन कान इला सैयतूं वाहिदतनि, पोइ वरी हिकिड़ो अनाउंसमेंट थींदी, रड़ थींदी, फ़ैज़ा हुम जमील लदैना मुहज़रून, सभु लाइनुनि में अलाह जा ॾाढो हाज़िर थी वेंदा। त उन्हनि खे अनाउंस करे ॿुधायो थो वञे, फलियुम ला तुज़लुम नफ़्सुन शयूं, त असां तव्हां सां अॼु केरु ज़्यादती न कंदो, माना जेको अमल कयो थो पादर ओतिरा लॻंदव, हिकिड़ो पादर बि घटि या वधीक न लॻंदो। वला तुज़ोन इला मा कुन तामलूं, ऐं जेको बदिलो तव्हांखे उहो ई मिलंदो जेके तव्हां अमल कया आहिनि। जेके जन्नत में वेंदा, वरी अलाह ताला असांखे हीउ जेको हीउ सम्झो न हिकिड़ो टीवीअ वांगुरु वरी सीन खणी वियो आहे जन्नत जी, सूरह यासीन में चए थो इन असाबुल जन्नत यौम फ़ी शुगलिन फ़ाकिहून, चए थो अॼु जन्नती मज़नि में हूंदा। हुम अज़वाजुम फ़ी ज़िलालिन अल अराइक मुत्तक़िऊन, ऐं उहे ऐं उन जूं घर वारियूं जेके उहे बि जन्नत में वयूं, इहे छांवनि में वॾनि तख़्तनि ते ऐं टेक लॻाए वेठियूं हूंदियूं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। सूरह यासीन क़ुरान जी दिलि, जंहिंमें एॾा फ़ाइदा आहिनि जेके मूं तव्हांखे ॿुधाया। बुख ख़तमु थी करे, रिज़्क़ वधाए थी ॾिए, सुकून ॾिए थी। उन जी आयत नंबर 50 त अलाह फरमाए थो त अॼु जन्नत में जेके से उहे हूंदा, पंहिंजे घर वारनि सां तख़्तनि ते वेठा हूंदा, लहुम फ़िया फ़ाकिहतूं, ऐं उन्हनि वटि हर क़िस्म जा लज़ीज़ खाधा हूंदा। लहुम मा यदउन, बल्कि उन जी जेका विश लिस्ट माना मुक़ररु न हूंदी, जेको घुरंदा मिलंदो। पोइ हिकिड़ो वॾो इनाम हींअर हुननि खे मिलण वारो आहे। सुभान अल्लाह चओ, वॾो इनाम इन्हनि शयुनि खां बाद में मिलेनि थो। कहिड़ो? सलामुन कौलुम रब रहीम, रब जे तरफ़ां हुननि खे सलाम पहुचंदो। अस्सलाम वालेकुम, सलामुन कौलुम रब रहीम, अलाह हुननि खे सलाम कंदो। यार छा उनजी अलाह सां पोइ यारी हूंदी? असां हिन क़ुर खे पढ़ूं कोन था, इन्हनि शयुनि खां महरूम थी वेंदासीं। हाणे वरी सीन अलाह ताईं कैमरा थो फेराए जहन्नम ॾे। चए थो वमताज़ुल यौम अय्युल मुजरिमून, ओ मुजरिमो हेॾे रस्तो, हे पंहिंजो सिफ़ ॿधो हेॾां। ख़ुदि ब ख़ुदि ऑटोमेटिकली उनखे फ़रिश्ता, ख़बर आहे फ़रिश्तनि खे, छो त हुनजे पेशानीअ ते जीअं क़बर मां उथंदा न त हिते QR कोड लॻी वेंदो हर कंहिंखे। तंहिं करे उन कोड सां उनखे रस्ता मिलंदा, जहन्नम जी लाइन में लॻंदा की जन्नत जी लाइन में लॻंदा। चवनि थो त अलम अहद इलैकुम या बनी आदम, चई आउं तव्हां ॾे क़ुर शरीफ़ मोकिले तव्हांखे, उन में मूं कोन सम्झायो अल्लाह ताबुदू शैतान, त शैतान जे चवण ते न लॻिजो, इन्नहू लकुम अदून मुबीन, इहो तव्हांजो चैलेंज कयल दुश्मन आहे, जेको अलाह खे चई वियो आहे त ॾिसी रहिया त मां कीअं हिनखे ख़राबु थो कयां। उहा नेबदूनी, ऐं तव्हांखे मूं चयो हिन क़ुर में ऐं अलाह जे रसूल जे सुनत में त तव्हां मुंहिंजी बंदगी कजो, सिर्फ़ु मूंखां घुरिजो। हाज़ा सिरात मुस्तक़ीम, इहो ई सिधो रस्तो अथव। ऐं तव्हां छा कयो? शिरक कयव। छा कयव? इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह औसाना, चई अलाह खां सवाइ जिन खे सॼो था उन में साह ई कोन्हे को। औसान माना बुत आहिनि या मुअल क़बरूं आहिनि। तख़लुक़ून इफ़्का, इहो तव्हां कूड़ ठाहियो आहे, तव्हां कोन ठाहियो आहे। पर इहे जेके मूर्तियुनि ते या इन्हनि ते जेके पेतियूं रखियो वेठा आहिनि, तव्हांखे ठग जेके तव्हां कनि था, वरी उते चमचा विहारिया अथनि जेके चवंदा साईं हिकिड़ी माई आई अखियुनि खां, धीअ अचे रुनी त सॼी थी वई। इहे सभु कूड़ हिन ते ठाहिण जे लाइ हिते वेठा आहिनि फनकार। त चए थो त तख़लुक़ून इफ़्का, इहे जेके आहिनि से
कूड़ ठाहिनि था। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे बि तव्हां सॼो था। छो त ॾिसो सॾण जे लाइ अलाह ॿ शर्त विधा आहिनि न, त जंहिंखे सॼो था उहो ॿुधे ऐं तव्हांखे चए त हा मां ॿुधो। मिसाल तौरु मुंहिंजे आॾो माउ वेठी आहे, अमा चई जी पुट, शर्त पहिरियों पूरो थी वियो। अमा मानी ॾे, हुन पचाई हा पुट खण, ॿियो शर्त पूरो थी वियो। त माना पहिरियों शर्त आहे त जंहिंखां अलाह खां सवाइ घुरो था उहो ॿुधे, जवाबु ॾिए ऐं उहा शइ उन वटि हुजे। पर जेकॾहिं मुंहिंजी माउ वेठी आहे लाड़काणे में, मां चवांसि अमा फ़ोन ते, चवंदी हा पहिरियों शर्त पूरो थियो। अमा मानी ॾे, कीअं ॾींदी तव्हांखे लाड़काणे मां मानी? माना इहो शिरक थी वियो। इहा ॿई शर्त सिर्फ़ु अलाह थो पूरो करे। चए थो आउं तव्हांखे साह जी रग खां वेझो आहियां ऐं जेका बि शइ तूं घुरी थो इहा मुंहिंजी आहे, मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, हर शइ मूं पैदा कई आहे। त चए थो जेके तव्हां अलाह खां ॿियनि खां घुरो था इहे ओसान आहिनि, यानी इहे इन्हनि में साह कोन्हे ऐं तव्हां इहो कूड़ ठाहियो आहे। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, ला यमलिकून लकुम रिज़्क़न, इन्हनि जे हथ में तव्हांजे लाइ रिज़्क़ आहे ई कोन। छो तुंहिंजी प्रॉपर्टी न आहे। फब्तगू इंदल्लाह रिज़्क़, अलाह खां घुरो रिज़्क़, वाबदू उन खे पुकारियो, उनजी इबादत कयो, वशकुरू लव ऐं अलाह जो शुकुरु कंदा अचो, इलैहि तुरजऊन, छो त वरी तव्हांखे हिसाब किताब अलाह खे ॾियणो आहे। हे जो मके जे मुशरिकनि 360 मूर्तियूं लॻायूं, अलाह जे वलियुनि जूं लॻायूं आहिनि। इहे हर मूर्ति कंहिं न कंहिं बुज़ुर्ग जी ही, नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जी, जेको सम्झनि था त जन्नत में वेठो आहे, इहा मूर्ति हुन ताईं आवाज़ थी पहुचाए। हिंदू इहो था चवनि ऐं मके जा बि चवंदा हूंदा। अलम अहद इलैकुम या बनी आदम, जी मूं तव्हां सां इहा एग्रीमेंट कान कई हुई, अल्लाह ताबुदू शैतान, त शैतान जे पोयां न हलिजो, इन्नहु लकुम अदुउन मुबीन, ऐं इहो तव्हांजो दुश्मन आहे। नैबदूनी हाज़ा सिरातल मुस्तक़ीम, मुंहिंजी इबादत कजो, मूंखां घुरिजो, इहो ई सिधो रस्तो आहे। लेकिन वलक़द अज़ल मिनकुम जिबिलन कसीरा, लेकिन हिननि वॾे तइदाद में, अॼु ताईं वॾे तइदाद में माण्हुनि खे गुमराह करे छॾियो आहे। पोइ अफ़लम तकूनू तयकुनू, बाक़ी तव्हां जेके बचा हुयो, तव्हांखे अकुलु कोन्हे को, सम्झ कान्हेव का, ऐं उन सम्झ खे हासिलु करण लाइ तव्हां हिन खे पढ़ो पंहिंजी ॿोलीअ जी। अरबी अचे थी, अरबीअ में पढ़ो, सिंधी अचे, सिंधीअ में पढ़ो, त अलाह छा थो चए? अञा तव्हांखे अकुलु कोन ईंदो, चए थो कि न त हाज़ी जहन्नम लती कुंतुम तुअदून, पोइ त इहो ई जहन्नम आहे जंहिंखां तव्हांखे ड्रेॼारियो थो वञे, इहो तव्हां वेंदव पोइ उते। इस्लौहल यौम, पोइ चइबो त हाणे घिड़ो इन में बिमा कुंतुम तकफुरून, जो तव्हां हिन ते यकीन कोन कंदा हो। हाणे उते छा कंदा? रड़ियूं कंदा, असांजी ग़लती थी वई, फलाण थी वई। चए थो ईअं कोन्ह थींदो। अल यौम नख़्तुम अला अफ़वाहिम, चए थो हाणे तव्हांजा चप सील कया वेंदा, ते बकवास न कयो, साईं ग़लती थी वई, साईं फलाणे मूंखे गुमराह कयो। पर तूं कल मुना आई दी हिम, वधि में ज़रूरत पवंदी त तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा, तशुद अर्जुलुम, या तव्हांजा पेर छाए ॾींदा, बिमा कानू यक्सबून, जेको तव्हां कमु करे। हाणे छा थियो त हिते हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे। रसूल चए थो त हज़रत अनस बिन मालिक चए थो, रसूल फरमायो, तफ़सीर बिन अबी हातिम में आहे, चई अतदरून मिमा अज़हक, त पाण थोरो मुश्किल आहे न, त खिलिया थोरा, का ॻाल्हि जिब्राइल ॿुधाई हूंदसि, त चई पुछो नथा त मां खिलियुसि छो? कुल न या अलाह व रसूल अलम, चई अलाह रसूल ख़बर आहे, छा अलाए छा ते खिलियो? चई काल मुजादिल अब्दु रबी यौमल क़यामत, मूंखे ॾेखारियो वियो त हिकिड़ो बानो आहे, सो अलाह सां आर्ग्यू पियो करे। छा थो चए? चए थो यकूल या रबी, हे रब साईं, अलम तुजरीनी में ज़ुल्म, तो कोन चयो हे बि को वातोड़ो आहे हिते तकीरूं करण वारा ठग। चए अलाह साईं तो जो वाइदो कयो त मूं ते ज़ुल्म न कंदे? फयकूल भला, अलाह चयो बिल्कुलु मूं चयो आहे, मां न कंदुमि ज़ुल्म। फयकूल पोइ चवंदो साईं ॻाल्हि ॿुधो, ला उजीज़ अला शाहिदन इला मिन नफ़्सी, मां तव्हांजा हे करामा कादवीन, हे जेको रजिस्टर कयो वेठा, मां इन खे नथो मञा, आऊं पाण ते पाण शाहिदी ॾींदुसि। इहो काल ओके कफ़ा बिन नस्फ़िकल योम वल भले किराम अलाई शहीद आहे। चई ठीकु आहे, पोइ तूं जेको आहे सो तुंहिंजी असीं क़बूल कयूं था, तुंहिंजी शाहिदी वठूं था, ऐं किरामन कातिबीन जी बि मां एक्सेप्ट कई आहे शाहिदी, पर तुंहिंजी बि कयूं था, अचो हलिया। पोइ युख़्तुम अलाफ़ी, पोइ छा कंदो जो अलाह ताला हिन जो वात बंदि कंदो ऐं हथनि ऐं पेरनि खे चवंदो ॻाल्हायो, त युकाल इरकान ई, त उहे हथ ॻाल्हाईंदा, साईं असां तुंहिंजा हुआसीं अलाह साईं, पर हे रुश्वत पे वरितईं, असां रड़ियूं पे कयूं, अड़े हराम न खा, अड़े हराम न खा। वरी हे ज़ना लाइ वियो त पेर पिया चवनि त असां पिया हिन खे चऊं, इहा ज़ना करणु, बुराई न करणु, ज़ुल्म करणु न वञु, पर न ॿुधंदो। हालांकि पखी ॿुधनि था, कांव ॿुधनि था, कांव ॾिसनि था, त असां चई त जेको सो
इहो हीअं कमु कंदो, असां हिन खे असां छा था करे सघूं, जीअं टंगियल आहे हिन में। जॾहिं इहा सॼी शाहिदी हुनजी हिस्ट्री बयानु करे बसि कंदा त पोइ अलाह चवंदो ॾिसां हीउ छा थो करे, हुनखे अकेलो कंदो उज़वन ॾे। त उज़वन खे छा था चवनि, चए थो भूधन लकुन सोकन, मार पयव मुंहिंजे पेर, मार पयव मुंहिंजा हथ, परे थियो मूंखां। अनकुन कुंत उनासिल, ऐं तव्हां जे लाइ अलाह सां आर्ग्यू पियो कई, तव्हां मुर्गो ई मुंहिंजे ख़िलाफ़ु शादी ॾेई छॾी, हाणे हलो खाओ हली जहन्नम में अज़ाब। इन ते चए थो मां खेलियुसि। अलाह फरमाए थो त हिन दुनिया में मूंखां तव्हां डिॼो कोन था। फलव नशा अला त मसना अला आयुन, जेकॾहिं मां चाहियां त हिते न हिते अहिड़ी का करे छॾिया जो अखियुनि खां अंधा थी वञो। फस्तबकू सिरात फना युसरून, पोइ काॾे रस्तो ॻोल्हींदो उहो ॾिसंदो कीअं आहे न, बीमारियूं ॾेई थो छॾे, सभु अंधा थी था वञनि। वलव नशाल मसखना मकान तुम, ऐं चए थो मां चाहियां त हिते जो हिते तव्हांजी शिकिरी मटाए छॾियां, अहमद ख़ान मां कबीर ख़ान करे छॾियां, पोइ घर में अचणु ॾींदा तव्हांखे। चए थो मां अहमद ख़ान आहियां, तव्हांजो पीउ आहियां, हणंदुसि माण्हू जोड़ पातरनि जा सटका, निकुर हरामी तूं केरु आयो आहीं घर में, हाणे मारियोसि, सभु कुटे कढंदुसि ॿाहिरि, रड़ियूं कंदो मां अहमद ख़ान आहियां। चवनि न न, शिकिरी मटिजी वेंदी। त चए थो वलव नशाल मसखना मकान फमस्ता ताऊं मुदियूं वॾायूं, पोइ न अॻिते वञी सघो न, पोइ हिते न तव्हांजो NIC बि तव्हांजी कमु कान ईंदी, पुलिस ॿधी वेंदी त तूं बाबा केरु आहे, पराओ NIC रखियो, 100 कसम खणंदो मां फलाणो आहियां, चवंदा तुंहिंजी शिकिरी बि आहे। इहो त अलाह साईं चए थो मां इहो बि करे सघां थो। बाक़ी वमन नुअमिर हू नुन किसू फिल ख़ल्क़, बाक़ी मां जंहिंजी उमिरि वॾी कयां थो त पोइ हुनजी बनावट में उल्टो करे थो छॾियां। जीअं वॾो थींदो वेंदो त ॼण नंढो नंढो ॿारु थींदो वेंदो। अफला यकुलून, पोइ तव्हांखे इन ॻाल्हि ते बि सोच नथी अचे। हे मिसाल ॾिसो, हाणे हे आहे वीचारो झूर पोड़ो, चए थो ये है ज़िंदगी इतना सफ़र करके फिर वही पहुच गए। हाणे ॿई हिक ॿिए निहारे वेठा, सुभान अल्लाह, नंढड़ो ॿार बि पंधु कोन थो करे सघे, वेठो आहे हिन ते, ऐं हे बि वेठो आहे, हिक ॿिए ॾे कीअं था निहारनि। त चए थो इतना सफ़र करके फिर वही पहुच गए। नंढड़े ॿार खे बोतल में खीरु पीआरे थो, हीउ सफ़ा पोड़ो आहे, हिन जा हथ कमी कोन था कनि, इन खे बि बोतल में खाधो थो खाराए, पहुची वियो आहे न मंज़िल ते। हे ॾिसो हाणे एंड टाइम आहे, हाणे हीअ सफ़ा 116 सालनि जी आहे, हीउ नंढड़ो ॿार जा, ॾिसो ॿई हिकु जहिड़ा आहिनि, न सोचनि था न सम्झनि था, वात में का शइ विझ बंदि खाईंदो। इहो ई थो अलाह ताला क़ुर में फरमाए, छा थो चवे, चए थो त वमन नुअमिरू, जंहिंखे तमामु झूर पोड़ो कयां थो, नुन किसू फिल ख़ल्क़, त उन जी बनावट में उल्टो थो कयां। अफला यकुलून, त पोइ तव्हांखे अकुलु छो थो अचे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, अल्लाहुम्मा इन्नी औज़ु बिका मिन अर्ज़िल उम्र, अल्लाह साईं मूंखे महताजीअ वारी ज़िंदगी न ॾिजांइ, माना कहिड़ी, जो मां हली बि कोन सघां, खाई बि न सघां, ऐं मूंखे नंढड़े ॿार वांगुरु जेको फीडर में मूंखे खाधो ॾिजे या को सूप ॾिजे। रब साईं अॻिते फरमाए थो आयत नंबर 70-69 में, चए थो वमा अलम नाह शेर वमा यम बगीला, चए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही क़ुर में असां कोई शेर कोन ॾिना आहिनि, शेर त आहे ई कोन, ऐं न को शेरो शाइरी करणु नबीअ जो कमु आहे। इन हू इला ज़िक्रुन व क़ुरान मुबीन, हीअ हिकिड़ी नसीहत जो किताबु आहे, तव्हांजे मुस्तक़बिल जो किताबु आहे, ऐं क़ुरान आहे मुबीन, माना में सवलो आहे। इहे तव्हांखे ठग जेके आहिनि तव्हांखे चवनि था ॾुखियो आहे ॾुखियो आहे, हिनखे उस्ताद खपे, न आहे। माना पढ़ण जे लाइ उस्ताद, छो त माना पढ़ी तव्हां हुन ते अमल करे सघो था, चाहे बुकरार हुजे। हाणे मां विचां थो कढां, पढ़ां थो मां, ॿुधायो मूंखे। चए थो ऐं बेशक असां हिन क़ुर में सभु को मिसाल माण्हुनि लाइ नमूने नमूने बयानु कयो आहे, ऐं इंसानु सभ खां वॾो झगड़ालू आहे, ऐं माण्हुनि वटि जॾहिं हिदायत आई तॾहिं उन्हनि खे ईमान आणणु ऐं पंहिंजे पालाईंदड़ खां माफ़ी घुरण खां रुॻो हिन ॻाल्हि रोकियो त अॻियनि ते गुज़रियल रविश मथनि बि अची वई, त अॻियनि बि न घुरी, असीं बि नथा घुरूं, ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ सज़ाऊं मिलियूं। ऐं असीं रसूलनि खे रुॻो ख़ुशख़बरी ॿुधाईंदड़ रेॼारींदड़ करे मोकिलियूं था, ऐं काफ़रनि अजायनि ॻाल्हियुनि सां झगड़ो कनि था त उन सां हक़ खे टारे छॾनि, ऐं उन्हनि मुंहिंजनि आयतुनि खे जंहिंसां ड्रेॼारा विया तंहिंखे मस्करी करे वरितऊं। हाणे ॿुधायो त हिन में क्या उस्ताद ई तव्हांखे ज़रूरत आहे? इहा ठगी आहे या साईं सिधी? हा, हिन क़ुर मां तफ़सीर लिखणु
ऐं के फिके जूं ॻाल्हियूं कढण लाइ 14 खपनि, उस्ताद खपे, लेकिन क़ुर ते अमल करण जे लाइ रुगो ॿुधी मां अमल करिणो आहे असांखे। बाक़ी जे सही न क़ुर खे सम्झ लाइ 14 इल्म जिन वॾा तिन त तर्जुमो करे छॾियो आहे न, असांखे छा 14 इल्म खपंदा, असां त हुन आलम जो तर्जुमो था पढ़ूं। ऐं अॻिते चए थो त हीउ क़ुर मुबीन आहे, माना माना में सवलो आहे। छाजे लाइ आयो आहे? युनज़िर मन कान हयन, हे क़ुर ज़िंदा माण्हुनि खे ॾियण लाइ आयो आहे। मोलनि जो न क़ुर सां वास्तो ई कोन्हे। मिसाल तौरु तव्हांखे डॉक्टर हिकिड़ो दवा जो नुस्ख़ो खणी लिखी थो ॾिए, इहो कंहिं लाइ ॾिनो अथई? मोलनि जे लाइ, जेरनि जे लाइ। हीउ बि नुस्ख़ो आहे न क़ुर। या तव्हां जेको आहे सो अदा मुंहिंजो पीउ मरी वियो, फलाणी पेट में तकलीफ़ लाइ त का दवा लिखी ॾे, हाणे डॉक्टर दवाऊं खणी वञे क़बर जे मथां प्यारींदुसि छा? हे बि इहो क़ुर आहे। तंहिं करे क़ुर पाक खे क़ब्रिस्तान में खणी वञी पढ़णु क़ुर जी बेइज़ती ते गुनाह थींदो। तव्हां मोहन सां कहिड़ो वास्तो आहे क़ुर जो? हा, वॾनि जे लाइ दुआ घुरो, ऐं दुआ हमेशह जिथां घुरंदो थींदी, या अलाह साईं मुंहिंजी ॾाॾी मूंखे ॾाढी प्यारी हुई, अलाह साईं मग़फ़िरत कर। त छा अलाह खे ख़बर कान्हे का त मुंहिंजी ॾाॾी किथे आहे? मूंखे ई क़बर जी हाणे पतो न आहे त ॾाॾीअ जी क़बर किथे आहे, त उते मूंखे वञण जी ज़रूरत न। अलाह त हर जाइ ते हाज़ुर आहे। बाक़ी हाणे हिकिड़ा अंधा चवनि त न, मां ज़ोरीअ ॾाॾीअ जी क़बर ॻोल्हे उते बीही उते आङुर रखे थो रब खे चवांसि अलाह साईं मुंहिंजी ॾाॾीअ जी मग़फ़िरत कर। छो अलाह साईं नाबीन आहे नऊज़ बिल्लाह, जो अलाह खे ख़बर न आहे तुंहिंजी ॾाॾी किथे आहे, हथु थो वञी रखराईंसि? न आहे इहा ज़रूरत। क़ब्रिस्तान में दुआउनि जे लाइ बि ज़रूरत न आहे। हा, रसूल फरमायो त क़ब्रिस्तान जी ज़ियारत कयो ऐं इबरत हासिलु कयो। माना क़ब्रिस्तान में सिर्फ़ु हिकु सबब जे करे वञिबो त वञी तव्हां ख़ौफ़ कयो जो हीउ मुंहिंजा माइट गुज़ारियो, बाबो गुज़ारियो, हीअ भरिसां जेका जाइ ख़ाली आहे हिते मां बि सुम्हंदुसि। ख़ौफ़ पैदा करण लाइ क़ब्रिस्तान में वञण जी ज़रूरत आहे। दुआ त हर जाइ तां थी वेंदी, ऐं क़ुर त पढ़ण जो छो त छा थो चवे? युनज़िर मन कान हयन, उन खे ख़बरदार करण जे लाइ क़ुर आहे जेको जहिड़ो आहे उहे हिकल कोलल काफ़रीन, ऐं काफ़रनि ते जेके नथा हिनखे मुंहिंजे मथां हुजत क़ाइमु थींदी त अहिड़ो क़ुर मौजूदु हो। तव्हां तवजह छो न कई? अवलम यरो अना ख़लक़ना लहुम मिमा अमिलत ऐदीना अनामन फहम ला मालिकून। चए थो असां तव्हांजे लाइ डोमेस्टिक एनिमल पंहिंजे हथनि सां ठाहिया आहिनि ऐं तव्हांजा मालिक थी विया हो। व ज़ललनाहा लहुम, ऐं पोइ उहे तव्हांजे मां कंट्रोल में ॾेई छॾिया आहिनि। व मिनहा रुकूबुम, तव्हांजे मथां सुवारी बि कयो था। व मिनहा बि याकुलूं, वरी उनखे कुही तव्हां खाई बि छॾियो था। तंहिंजे करे इहो जेको अलाह चए थो न त क़ब्रिस्तान में क़ुर पढ़ण जो, चए थो ला तजलू, नबी साईं फरमाया ला तजलू बुयूतकुम मकाबिर इन शैतान यनफिरु मिन बैत अल्लज़ी तुक़रा फीह। माना जंहिं घर में क़ुर नथो पढ़ियो वञे उहो क़ब्रिस्तान आहे। चए थो पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न कयो। जंहिं घर में ही क़ुर नथो पढ़ियो वञे उहो क़ब्रिस्तान आहे। माना क़ब्रिस्तान में क़ुर पढ़िबो ई कोन। तॾहिं जॾहिं घर में बि नथो क़ुर पढ़िजे त इहो बि क़ब्रिस्तान आहे। ऐं जॾहिं सूरे बकरा पढ़ंदो त शैतान भॼी थो वञे। हे जेके अलाह ताला चए थो न अना, माना डोमेस्टिक एनिमल जेके घर में जानवर आहिनि, उन्हनि जी अञा थोरी तफ़सील ॾिए थो सूरे ज़ुमर में। ख़लक़कुम मिन नफ़्सियूं वाहिदतन, असां सभिनी इंसाननि खे हिकिड़ी डिज़ाइन मां पैदा कयो आहे, हिकिड़ी नफ़्स मां। सुम जल मिनहा ज़ौजा, वरी उन्हीअ मां वरी उनजी घरवारी कढी अथऊं। पोइ अंज़ल लकुम, माना मथां मोकिलिया आहिनि मिनल अनाम, डोमेस्टिक एनिमल समानी अज़वा, जेके 8 आहिनि, नर मादी 4 थी विया। माना इहे जेके 4 जानवर आहिनि जंहिंमें गऊं, उठा, बकरी ऐं रिढा, इहे अलाह ताला चए थो मां मथां, माना जन्नत में अलाह उन्हनि खे ठाहे ऐं आदम अलैहिस्सलाम सां हेठि गॾु लाथो आहे। चए थो अंज़ल लकुम, मथां मोकिलिया अथमि मिनल अनआम, इहे 4 पाया, समानी अज़वा, जेके 8 माना मिलाए 8 जोड़ा थींदा। कहिड़े जे ही आहिनि? मथां कहिड़ी कहिड़ी आई आहे? गाऊं आई आहे, उठ आयो आहे, बकरी आई आहे ऐं रिढ आई आहे। ऐं पोइ अलाह इहो ई थो चए त तव्हां ॾिसो नथा त मां इहे जानवर पंहिंजे हथनि सां ठाहिया आहिनि ऐं तव्हांजे इन जे अंडर में ॾेई छॾिया अथमि, जंहिंमें तव्हां चढ़ो बि था ऐं खाओ बि था। लहूं फिया मनाफ़ि मशारब, इन्हनि में तव्हांजे लाइ नफ़ो बि आहे ऐं वरी इन्हनि जो खीर बि पियो था। अफ़ला यशकुरून, पोइ चए थो मां महिनत करे तव्हांजे लाइ हथ सां इहे जानवर ठाहे हेठि मोकिलिया आहिनि, हाणे उन्हनि खे इस्तेमालु था कयो, मुंहिंजो शुकुर बि नथा कयो। वतख़ज़ू मिन दूनि आलिहतन लअल्लहुम युनसरून, ऐं अलाह खे छॾे अहिड़नि मोलनि शख़्सियतनि खे पुकारियो था, चाहे मूर्तियुनि जी सूरत में या क़बर जी सूरत में, त इन लाइ उनखे अलाह खां सवाइ तव्हां हिननि खे नंढा अलाह करे छॾिया आहिनि
उमेद था रखो त तव्हांजी मदद कंदा। कीअं मदद कंदा? ॿुधनि ई कोन था त मदद कीअं कंदा? चए थो ला यस्तून नसरकुम, ख़बरदार उन्हनि मां केर बि तव्हांजी मदद नथो करे सघे। वलहुम जुंदुन मुहदरूं, बल्कि तव्हां हिन जी मदद कयो था। जेकॾहिं उन्हनि जी केरु घटि वधि करे त उनखे पातड़ हणण लाइ पंहिंजा जेके छाड़ता मोकिलियो था। मिसाल तौरु जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे चयो त इहे जेके बाबो तव्हांखे जेके बुत ठाहे थो ॾिए, मूर्तियूं ठाहे थो ॾिए, इहे मूर्तियूं छा जूं हुयूं? इहे जेके ठाहे थो ॾिए त असां था ठाहियूं, मां पाण हुनजी मुंडी विझंदो आहियां, पोइ इहे जेको सो अलाह थी था वञनि ऐं मां नथो वञा। पोइ हुननि खे छा कयईं जो हुन सभिनी खे भञी रुॻो हिकिड़े वॾे खे रखे छॾियईं बुत खे। आया जो मोटी त ॾिठूं त टुकर लॻा पिया आहिनि। पोइ चऊं त इहो इब्राहिम जो अलैहिस्सलाम जो कमु हूंदो, इहो सदाईं हिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो। पकिड़े वठी वियासीं, चई तो हिननि खे ड्राथो आहे? चई न न मूं न, इहो जेको वॾो बीठो आहे इन ड्राथो आहे। त पोइ जेकॾहिं वॾो ड्राए सघे, नथो ड्राए सघे त पोइ तव्हांजा कम कीअं कंदो? ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। सहरी टाइम आवां शफ़ी लाखो सूरह यासीन खे एंड करण वारा आहियूं। त चए थो त जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम उन जूं मूर्तियूं टोड़े छॾियूं त पोइ तव्हां था चओ त इहे असांजो कमु कनि था, असांखे पुट ॾियनि था, असांखे मदद कनि था। त पोइ जंहिं हिननि खे भॻो आहे त उहे बदिलो हिन खां वठनि न, या तव्हांजा चमचा हिन खे मारींदा? त छा चवणु लॻा? काल हर को साड़ियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे, वंसुरु आलिहतकुम, इन्हनि अलाहनि जी मदद कयो। हाणे तव्हां था अलाह जी मदद, हाणे था चओ त अलाह असांजी मदद कनि। हाणे वरी हू माना उहे उन्हनि में साह कोन्हे जो हिन खे कुझु कनि। अचो हिन जी मदद कयो। इन कुन तूं फ़ाइलीन, जेकॾहिं तव्हां करणु चाहियो। इब्राहिम इस्लाम खे बाहि में विधनि। तॾहिं त अलाह चए इहे जेके जिन खे तव्हां अलाह खां सॼो था, ला यस्तिरू नसरहुम, हिन जी मदद करण जो पावर ई कोन्हे। वहुम लहुम जुंदुन मुहम्मद, बल्कि तव्हां उन्हनि जा चौकीदार थी माण्हुनि सां विढ़ो था जेके उनखे नथा मञनि। कालू फला यहज़ुनक कौलहुम, तंहिंजे करे इहे जेके ॻाल्हियूं कनि था नबी साईं, ऐं असांखे चए थो त तव्हां हिन ते रंजीदा न थियो। इना नालो मां युसरून वमा युलून, असांखे ख़बर आहे जेको लिकाइनि था, ॼाणनि था, ख़बर अथनि त इहो कूड़ आहे, पर असांखे ॾोकड़ खपनि पेतियुनि में। अलाह फरमाए थो अवल यरल इंसान अना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन, चए थो इंसानु नथो ॾिसे त आऊं हुनखे हिकिड़े गंदे पाणीअ जे हिकिड़े फुड़े मां पैदा कयो आहे। फ़ैज़ा ख़सीम मुबीन, पोइ वरी जॾहिं वॾो थिए थो त वरी टेगर करे बहस थो करे अलाह सां ऐं विड़े थो। व ज़रब लना मसलन व नसीह ख़ल्क़हू, वरी असां ते मिसाल थो बयानु करे ऐं पंहिंजी बुनियादु जंहिं मां हिकिड़ो गंदे पाणीअ मां पैदा, उहो विसरी थो वञेसि। ऐं छा थो चवे? काल मन युहिल इज़ाम रमीम, हे हॾा चूरा चूरा थिया, पोइ इहो केरु उथारींदो? चईं कुल युही हल्लज़ी अंशाहा अव्वल मर्रा, चए थो जंहिं हिननि खे तोखे पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे, उहो ई वरी हिननि खे दुबारा पैदा कंदो। पहिरीं त हॾा बि कोन हा त कीअं पैदा थिए, हाणे त घणे में घटि भला कुझु त आहे। वहो बि कुल ख़ल्किन अलीम, अलाह पंहिंजी सॼी डिज़ाइन रखियो वेठो आहे, जेको पैदा उहा सॼो कमु पंहिंजो ॼाणे थो। अल्लज़ी जाल लकुम मिन शजरल अख़दर नारा, जंहिं साए वण मां तव्हांजे लाइ फ्यूल ऐं बाहि पैदा कई आहे। इज़ा अंतुम मिनू तूक़िदून, जंहिं मां तव्हां उन बाहि मां ॿारण कयो था। हे जेके सावा वण आहिनि, इहे जेके आस्ते आस्ते ॻरी जॾहिं ज़मीन में वञनि था, तंहिं मां कोयलो पैदा थो थिए। इहा ई अलाह ॻाल्हि थो करे त सावनि वणनि में मूं बाहि रखी आहे। इहो कोयलो जेको ॿरे थो या जेको पेट्रोल ऐं डीज़ल निकिरे थी, इहो बि हिननि वणनि ऐं जानवरनि ऐं कीड़नि जो रत मां निकिरे थो। त इहा सावा वण में बाहि आहे, त हणो तीली त साए खे बाहि न लॻंदी, लेकिन इन में बाहि रखी आहे। अवलैस लज़ी ख़लक़ समावात वल अर्द, छा पोइ अलाह फरमाए थो त छा जंहिं ज़मीन ऐं आसमान खे पैदा कयो आहे, बेक़ादिरिन अला ऐं यख़्लुक़ मिस्लुम, त अहिड़ी शइ दुबारा नथो पैदा करे सघे। बल हुअल ख़लाकुल अलीम, बल्कि अलाह साईं पंहिंजी जेका शइ पैदा कनि उहो सॼी डिज़ाइनूं हुन वटि मौजूदु आहिनि। बल्कि अलाह जी त टेक्नोलॉजी एॾी एडवांस आहे जो हुनखे न अटो ॻोहिणो थो पए, न को हुनखे कोडर हणाइणी पए थी। इन मां अमर हू इज़ा इराद शयन, जेकॾहिं अलाह साईं कंहिं शइ खे करण जो इरादो करे थो ऐं यकूल हू कुन फयकून, त रुॻो ज़बान सां चए थो थी त थी थी। हाणे मिसाल तौरु हे मोबाइल आहे न, हाणे मां चवंदुसि हाय सिरी, त यकदमि अची वेंदी। कनेक्ट मी टू अब्दुरहमान, वञी अब्दुरहमान सां पाण ई मिलाए ॾींदी। त हे बि वॉइस ते थो कमु थिए न, त इहा अलाह इन लाइ टेक्नोलॉजी ॾिनी आहे जो अलाह पंहिंजी ॻाल्हि थो करे त मुंहिंजो सॼो सिस्टम ईअं थो हले। मूंखे न हिन अब्दुरहमान जे घर वञी थो चवणो पए, हीअ ख़ुदि ब ख़ुदि मुंहिंजो मिलाए थी। त ऐं यकूल हू कुन फयकून, आख़िरी आयत आहे सूरह यासीन जी, सुभान लज़ी बियदिही मलकूत, पाक आहे उहा जंहिंजे हथ में, हाणे मां उर्दू में थो कयां त भाउरनि उर्दू ॿुधो हूंदो,
पाक है वो जिसके हाथ में हर चीज़ का मुकम्मल इक़्तिदार है। व इलैहि तुरजऊन, और उसी की तरफ तुम पलटाए जाने वाले हो। इहो हो सूरह यासीन। इंशाअल्लाह ताला हाणे मां जेकॾहिं टाइम आहे मूंखे त मां विचां क़ुरान 3-4 दफ़ा या 5 दफ़ा जेतिरो टाइम आहे कढनि ॾिसां त हाणे अॼु असां सां अलाह छा थो ॻाल्हाए। छो त हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे न, हीउ ज़िंदा किताब। बिस्मिल्लाह रहमान रहीम औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। चए थो त ईमान वारो, या लज़ीन आमनू लयब्लुवन्नकुम अल्लाह बिशैइन, चए थो ईमान वारो अलाह अव्हांखे शिकार जी हिकु ॻाल्हि सां ज़रूरु आज़माईंदो, जंहिं ताईं अव्हांजा हथ ऐं अव्हांजा नेज़ा पहुचनि था। माना हिन जो मतिलबु हीअ आहे त तव्हां का रुश्वत या को हराम जो कमु तव्हांखे आज़माईंदो। हिकिड़ा त माण्हू डिॼंदा आहिनि न, अदा हाणे रुश्वत वठां थो, मथां कंहिंखे ख़बर पए, मथां केरु कूड़ हणे, या हिकिड़ी बुराई थो करणु वञा, यार पाड़े वारा निहारनि था। चए थो मां कॾहिं कॾहिं अहिड़ो आज़माईंदुसि जे इहे ख़ौफ़ ख़तमु थी वेंदा। तव्हां ॾिसंदो अॼु त केर बि कोन्हे, केरु कोन थो निहारे, तंहिंजे करे दॿे थो इहो कमु कयां। या वरी का रुश्वत अहिड़ी मिली वेंदी जो तव्हांखे फ़ोन कंदो, साईं मां तव्हांखे किरोड़ ॾियां थो, मुंहिंजो इहो कमु कयो, बसि मां तव्हांजो किरोड़ तव्हांखे कोन थो ॾियां न, मां तव्हांजे फलाणे माइट खे पहुचाए थो ॾियां, पोइ पाण ई तव्हांखे पहुचाईंदो। चवंदो यार वाह जो कमु आहे, मां इन वाली कोन थो थियां। त अलाह फरमाए थो त मां तव्हां सां अहिड़ियूं सिचुएशनूं कंदुसि जो जंहिं अलाह जो ख़ौफ़ त आहे कोन, ख़ौफ़ आहे नेब जो, ख़ौफ़ आहे CIA जो, FIA जो। त अलाह चए थो मां तव्हां अहिड़ी सिचुएशन पैदा कंदुसि, तव्हांखे यकीन थी वेंदो त न नेब खे ख़बर पवंदी, न CIA न FIA खे, न माण्हुनि खे, ऐं तव्हां इहो खणो। त अलाह चए थो त मां तव्हांखे ईअं आज़माईंदुसि जो पोइ हिन लाइ त अलाह जेको आहे सो लियअलम अल्लाहु मन यख़ाफ़ु बिलग़ैब, त जीअं तव्हांखे आज़माए त अलाह खां केरु थो डिॼे ग़ैब में, फमिन नितदा, ऐं केरु आहे जेको हद खां लंघंदड़ आहे, ऐं पोइ उन लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ईअं बि कंदो अलाह तव्हांखे, इहा सिचुएशन बि करे विझंदो जो तव्हां चवंदो हाणे त केरु ॾिसे बि कोन थो दॿ कम खे। वरी बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह फरमाए थो त यूलिज लैल फिल नहार, हू राति खे ॾींहं में आणे थो, ॾींहं खे राति में आणे थो, इहो सीननि जो राज़ ॼाणंदड़ आहे। ऐं चए थो त अव्हीं अलाह सां रसूल ते ईमान आणियो ऐं उन माल मां ख़र्च कयो जंहिंमें अव्हांखे पंहिंजो नाइब कयो अथसि। माना जेको तव्हां माल कमायो था, हींअर तव्हांखे सूरह यासीन में ॾेखारियनि न, त चवनि था त अलाह जेको मूं तव्हां उन मां ख़र्च कयो, त चवंदा असां पाण कमायो आहे। त चए थो जेको अव्हांखे मां पंहिंजो नाइब मुक़ररु कयो आहे, छो त अलाह चए थो ॾियण त मां चाहियां न, मूंखे ग़रीबनि खे ॾियणु खपे, पर मां इन्हनि ग़रीबनि खे तव्हांजे थ्रू थो ॾियां जो मां तव्हांखे नाइब मुक़ररु कयो आहे। तव्हां मां हर को अमीर माण्हू, पैसे वारो माण्हू अलाह जो रिप्रेज़ेंटेटिव नाइब आहे। तव्हांखे अलाह जे तरफ़ां न ग़रीबनि खे पैसो ॾियणो आहे। पोइ अव्हां मां जिन ईमान आंदो, ख़र्च कयो, तिन लाइ वॾो अजुर आहे। ॿ थी विया। बिस्मिल्लाह रहमान रहीम। विचां अलाह फरमाए थो त इन्ना नहु नर्सिल अर्द वमन अलैहा व इलैना युरजऊन, ऐं बेशक असां ज़मीन जा ऐं जेकी मथे सां तंहिंजा असां वारिस आहियूं, इहा मुंहिंजी प्रॉपर्टी आहे। अलाह फरमाए थो मुंहिंजी प्रॉपर्टी आहे ऐं असां ॾेई तव्हांखे मोटायो वेंदो, तंहिंजे करे जेको सो इहा प्रॉपर्टी तव्हांजी कान्हे का। 3 वरी बिस्मिल्लाह रहमान रहीम। वरी विचां कढूं था। चए थो वमुर अहलक बिसलात वस्तबिर अलैहा, चए थो त तूं पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो हुकुम कर ऐं उन ते क़ाइमु रहो। चए थो असीं तोखां रिज़्क़ कोन था घुरूं, पर रिज़्क़ तोखे असीं ॾियूं था ऐं पछाड़ी परहेज़गारनि जी आहे। वरी चए थो तूं पंहिंजूं 2 अखियूं खणी उन शइ ॾे, यानी दुनिया जी हयाती जी रौनक ॾे एॾो लालच करे न निहार, जंहिंसां असां उन्हनि मां केतिरियुनि जमायतुनि खे फ़ाइदो पहुचायो। हिन लाइ त असीं उन्हनि में उनजो इम्तिहान कयूं। भली मां माण्हुनि खे अमीर कयो आहे त इम्तिहान कयूं उन्हनि जो। हूअं ई तुंहिंजे पालींदड़ जो ॾिनल रिज़्क़ घणो चङो ऐं वधीक रहण वारो आहे, जेको तव्हांखे रब ॾिए थो, इहो काफ़ी आहे। ठीकु आहे साईं। हाणे हिन प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थो थिए, पर यादि रखो हीउ जेको प्रोग्राम आहे इहे सहरी टाइम में 3 खां 5 बजे अचे थो, पर हीउ वरी यूट्यूब ते जेको महरान TV सहरी ट्रांसमिशन 2005, इहो यूट्यूब ते मुंहिंजो इहो सॼो प्रोग्राम अची वियो आहे। तंहिंजे करे इन्हीअ ते वञी, यूट्यूब ते वञी ऐं जेको आहे सो तव्हां इन जा टुकर कयो ऐं दोस्तनि ॾे मोकिलियो, छो त हीउ निज क़ुरान आहे, निज हदीस आहे। अलाह असांखे तव्हांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।